बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। द लेट नाइट शो विद शाज़िया करीम में अवां सभिनी खे दिलि जे तमाम ते गहराइनि सां भली कार चवां थी। भली कार चवण सां गॾोगॾु इहा उमेदु आहे तव्हां सभई ख़ैरियत सां हूंदा, चाक चङा भला हूंदा ऐं हिन महिल बिल्कुलु स्क्रीन जे साम्हूं अची वेठा हूंदा, छो तव्हांखे ख़बर हूंदी आहे त हिन प्रोग्राम में हर भेरे का न का अहिड़ी शख़्सियत हूंदी आहे जंहिंखां घणो कुझु सिखण जे लाइ मिलंदो आहे ऐं कोशिशि इहा ई हूंदी आहे त असांजो जेको फोकस आहे उहो शाइरीअ ते रहे। सो आगाज़ में कुझु लम्हा मुंहिंजा ज़ाती हूंदा आहिनि जेके मूंखे लॻंदो आहे त इन करे मिलंदा आहिनि त जीअं मां डायरेक्टली अव्हां सां हम कलाम थियां ऐं जेका मुंहिंजी सोच आहे, जेके मुंहिंजा ख़्याल आहिनि या जेको मां दुनिया खां या हिक ॿिए खां असां सिखूं था उहे शयूं अव्हां सां वंड करे सघां। मुमकिन आहे के ख़्याल अहिड़ा हुजनि जेके जिन सां मां मुतफ़िक़ न हुजो ऐं इहो बि मुमकिन आहे त के ख़्याल अहिड़ा हुजनि जेके अव्हां जे दिलि सां लॻंदा हुजनि। बहरहाल हीअ ख़्यालात जी दुनिया आहे, हीअ सोच जी दुनिया आहे, हीअ फ़िक्र जी दुनिया आहे ऐं हर इंसान जी जेका सोच आहे उहा अलॻि हूंदी आहे ऐं उहा सोच हिकु इंसान खे ॿिए इंसान खां अलॻि कंदी आहे, मुनफ़रिद बणाईंदी आहे। माना अलॻि ईअं न आहे त हिकिड़ो माण्हू हिते हूंदो आहे त ॿियो वरी हुते हूंदो आहे, ईअं अलॻि कंदी आहे, न, फ़िक्री तौर ते इंसान खे अलॻि कंदी आहे। सो बहरहाल अव्हां जी जेका बि सोच आहे कोशिशि कयो त पॉज़िटिव रहो ऐं कोशिशि कयो त अव्हां जे करे कंहिंखे का तकलीफ़ न रसे ऐं अव्हां जा जेके लफ़्ज़ आहिनि, अव्हां जूं जेके ॻाल्हियूं आहिनि, अव्हां जो जेको लहजो आहे उन सां कंहिंखे तकलीफ़ न रसे। छो त इंसान जॾहिं कावड़ में हूंदो आहे या हिकिड़ी अहिड़ी कैफ़ियत हूंदो आहे जंहिंमें अलाए त छा हूंदो आहे इंसान, पोइ घणो कुझु ॻाल्हाए वेंदो आहे ऐं उनखां पोइ जॾहिं रियलाइज़ थींदो आहे त मां हीअ सही न कयो आहे या सही न ॻाल्हायो आहे तेसि ताईं घणी देरि थी वेंदी आहे। ऐं अक्सर जेके असांजा रिश्ता आहिनि, जेके दोस्त आहिनि, पंहिंजा आहिनि, उहे सिर्फ़ु इन करे विछड़ी वेंदा आहिनि छो त असां वक़्त ते उन्हनि खे संभाले कोन सघंदा आहियूं ऐं वक़्त ते असां उहे मिठा ॿोल उन्हनि खे चई कोन सघंदा आहियूं जेके असांखे चवणु खपनि। बहरहाल हीअ त आहे रिश्तनि जी ॻाल्हि थी संभाल जी, त संभालणु सिर्फ़ु रिश्तनि खे कोन पवंदो आहे, दोस्तनि खे कोन पवंदो आहे, पर पंहिंजे माॻनि खे, पंहिंजे मिटीअ खे ऐं पंहिंजो जेके रूट्स आहिनि उन्हनि सां वाबस्ता जेके शयूं हूंदियूं आहिनि उन्हनि जो बि ख़्यालु रखिणो पवंदो आहे, उन्हनि जी बि हिफ़ाज़त करणी पवंदी आहे ऐं उन में यकीनन जियापे जो सभ खां वॾो जेको सबबु आहे उहो आहे पाणी ऐं पाणीअ खां सवाइ जेको जीवत आहे, भले पोइ उहे इंसान हुजनि, चरिंद परिंद हुजे या माल मता हुजे, का बि शइ सर्वाइव नथी करे सघे। इन हवाले सां यकीनन अव्हां ॾिसो पिया त अॼुकल्ह हर माण्हू पंहिंजो जेको क़ौमी फ़र्ज़ु आहे उनखे निभाए पियो, त मां सम्झां थी असांखे पोइ ते न हटणु खपे। ख़ासि तौर ते जॾहिं अहिड़ा प्लेटफॉर्म्स असांखे मिलनि था त पोइ असांजो इहो फ़र्ज़ु आहे त उन्हनि खे यूटिलाइज़ कंदे पंहिंजे दिलि जी जेका ॻाल्हि आहे उहा अव्हां ताईं पहुचायूं। अच्छा, हीअ मुंहिंजी शाइरी त कोन आहे, पर मां कोशिशि कंदमि त शाइरी जे सूरत में मां इन हवाले सां पंहिंजो जेको ख़्यालु आहे अव्हां ताईं पेश कयां। साईं अदल सूमरे जी शाइरी आहे ऐं चवनि था त पाणी थो करीं क़ैदी, सिंधू न खणी सघंदे, हीउ समुंड असांजो आहे। पाणी थो करीं क़ैदी, सिंधू न खणी सघंदे, हीउ समुंड असांजो आहे। तूं मुंहिंजे साहिल जो थी कीं न धणी सघंदे, हीउ समुंड असांजो आहे। ही ॿेड़ियूं ही माझी, ही ॿेड़ियूं ही माझी कंहिंखे न वणी सघंदे, ही समुंड असांजो आहे। छोलिन ते कंदे कब्ज़ो, मांगरी बणी सघंदे, ही समुंड असांजो आहे। मल्लाह जे ख्वाबनि खे खंजर न हणी सघंदे, ही समुंड असांजो आहे, ही समुंड असांजो आहे। सो तमामु सुठो ख़्यालु शाइरी जी सूरत में साईं अदल सूमरो जो अव्हां सां वंड कयो। हाणे अॻिते वधंदासीं। जेका अॼोकी मानाइती शख़्सियत हिन प्रोग्राम में कही आई आहे ऐं मूंखे जॾहिं उन्हनि जो तारुफ़ मूं ताईं पहुतो त ॾाढी ख़ुशी थी, छो त मूंखे सुठो लॻंदो आहे त मां नॉवेल्स ते ॻाल्हायां, मूंखे सुठो लॻंदो आहे त मां ड्रामनि ते ॻाल्हायां, मूंखे सुठो लॻंदो आहे त मां मज़मूननि ते, शाइरी ते ॻाल्हायां ऐं साईं जन जो जेको तालुक़ु आहे उहो इन्हनि शयुनि सां आहे। पाण तमामु बहितरीनु कहाणीकार आहिनि, कॉलम निगार आहिनि, ड्रामा नवीस आहिनि, शाइर आहिनि, रेडियो ते उहे कॉम्पेयर आहिनि या रहिया आहिनि या थोरी कन्फ्यूजन आहे, क्लियर कयूं था, नॉवल निगार आहिनि ऐं माशाल्लाह तमामु घणनि किताबनि जा ख़ालिक़ आहिनि। उहे कहिड़ा कहिड़ा किताब आहिनि उन्हनि ते ॻाल्हाईंदासीं। भली कार चवां थी मोहतरम
सिकंदर अब्बासी साहब खे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर कीअं आहियो? अल्लाह जो शुक्र आहे। तव्हां ठीकु आहियो? सर थैंक यू सो मच। मां ख़ासि टाइम ॾिनो ऐं माज़रत अॼु मां थोरो घणो ॻाल्हाई वियमि, टाइम मुंहिंजो वठी वियमि। सो ख़ुशि आहियो? न न, अल्लाह जे करे मां तव्हां ठीकु आहियो। अल्हम्दुलिल्लाह। असल में तव्हां जेको ॻाल्हायो उहो ॾाढो सुठो ॻाल्हायो। थैंक यू इन जे करे इहो नथो चई सघे तव्हां घणो टाइम वरितो। पाणीअ ते ॻाल्हायो, तव्हां रिश्तनि ते ॻाल्हायो, ॾाढो सुठो ॻाल्हायो। सो छा आहे त हर शइ लिंक्ड आहे न, पाण में बिल्कुलु कनेक्टेड आहे। बिल्कुलु कनेक्टेड आहे। सो इन करे मूं सोचियो त ॿिन्ही शयुनि खे पाण में मिलाए कजे। हा बिल्कुलु। सो तव्हां माशाल्लाह कंपेयर आहियो या रहिया जी? आहियो? मां आहियां 2007 खां वठी। अच्छा जी माशाल्लाह। जी, रेडियो पाकिस्तान लाड़काने सां हाणे रेडियो पाकिस्तान कराची सां आहियां वाबस्ता। माशाल्लाह। सो पंहिंजे हुन तजुर्बे मुतालिक़ कुझु ॿुधाईंदो? असल में तव्हांजो एक्सपीरियंस कीअं रहियो? असल में त ही रेडियो जेको आहे उहो इतफ़ाक़ी चई सघिजे थो। अच्छा। छो त मूं कॾहिं बि रेडियो कंपेयर थियण जो शौक़ु बि न हुयो, न ई मां रेडियो लिसनर रहियो हुउमि कॾहिं। वाक़ई? लिखण त हुयो वास्तो। असल में मूंखे जेका जॉब आहे लाड़काने में उहा रेडियो स्टेशन सां गॾु आहे। विच में सिर्फ़ु भित आहे, दीवार आहे हिकिड़ी। सही। त पोइ रेडियो दोस्त खे कम संगीत ते ईंदा हुया त एज़ ए राइटर हुननि चयो त तव्हां जेको आहे असांखे जॉइन कयो, अदबी प्रोग्राम कयो या छा। सही। पोइ ईअं बसि इतफ़ाक़ी तौर ते रेडियो ते हली वियुमि। बाक़ी असल में जेको शोबो आहे त उहो लिखणु आहे। सही। कहिड़ा कहिड़ा प्रोग्राम्स कया? रेडियो ते मूं उर्दू प्रोग्राम बि कया आहिनि, सिंधी बि कया आहिनि। महकार, शुरू में महकार प्रोग्राम कयो जेको उर्दू हुयो, डिस्क जाकी। उन खां अलावा सून संबर आहे, लाड़कानो स्पेशल, ऐं गीत संगीत, शेर ऐं नगमो, मुख़्तलिफ़ प्रोग्राम, रूह रियाण, काफ़ी प्रोग्राम करे चुका आहियां। माशाल्लाह माशाल्लाह, तमामु बहितरीन। अच्छा, लिखण जी शुरूआत कॾहिं थी? उहा कहिड़ी उमिरि हुई जॾहिं मां पहिरियों भेरो कलम कयो? उमिरि त ज़ाहिर टीनेज जी हुयुमि। 93 में मूं लिखणु शुरू कयो। असल में मां बेसिकली लाड़काने जो ई आहियां। माशाल्लाह। जेका मूंखे जॉब मिली उहा मिली सखर में, त 92 जी ॻाल्हि आई आहे। त जॾहिं मां सखर में रहंदो हुयुमि त पोइ शाम जो टाइम फारिग हूंदो त पोइ मां सम्झो त किताब वठी पढ़जनि। सही। पोइ मूं किताब ख़रीद करे ऐं किताब पढ़िया। जॾहिं मां किताब पढ़िया, शेख अयाज़ खे पढ़ियो, अमर जलील खे पढ़ियो, आगा सलीम खे पढ़ियो, त मतिलबु महसूसु थियो त अंदरि में कुझु आहे जेको निकिरणु चाहे थो। त ईअं मां 93 में पहिरीं कहाणी लिखी हुई, जेका उन वक़्तु हिकिड़ो मैगज़ीन निकिरंदो हुन में शाया थी। ऐं उनखां पोइ 93 में ई मां पहिरियों कालम लिखियो हुयुमि, जेको काविश अख़बार में ई छपियो। ईअं सिलसिलो शुरू थियो लिखण जो। शाइरी वारे पासे ॾे कॾहिं? शाइरी वारे पासे जो जेको आहे न, उहो लाड़ो बि 94 या 95 में ई थियो। गज़ल लिखियो हुउमि या नज़्म लिखी हुअमि। उन खां पोइ शाइरीअ पासे खां मां थोरो साइड ते थी वियुमि, ख़ासि करे जॾहिं को चैनल अची विया, सिंधी चैनल अची विया, त पोइ मां थोरो ड्रामनि जे पासे हली वियुमि या कालम, मुस्तक़िल कालम लिखंदो हुउमि। पोइ शाइरी थोरो एतिरी थी वई त पोइ पंहिंजे जेके ड्रामनि जा टाइटल सॉन्ग हुया उहे पाण लिखंदो हुउमि। जी जी, जे केटीएन ते मुंहिंजा काफ़ी सीरियल्स हलिया आहिनि, उन्हनि जा मूं टाइटल सॉन्ग पाण ई लिखिया आहिनि। कहिड़ा कुझु नाला खणंदो? जी जी बिल्कुलु। मुंहिंजो पहिरियों मुंहिंजो ड्रामो केटीएन जेको सीरियल हुई उहा 2005 में हली, ज़िंदगी। उन ते मूंखे बेस्ट राइटर जो अवॉर्ड मिलियो। उन खां अलावा ख्वाब नगर हुयो, उनजो टाइटल सॉन्ग मां पाण लिखियो। ख़ाली आसमान हुयो, उनजो टाइटल सॉन्ग मां पाण लिखियो। ऐं उन खां अलावा उहो काग़ज़ जो शहर, उनजो टाइटल सॉन्ग पाण लिखियो। त काफ़ी ड्रामा हुया या पोएम्स लिखी वठंदो आहियां कॾहिं कॾहिं। अच्छा, शाइरी वारे पासे ॾे वधण खां अॻु मां चाहींदसि त केटीएन सां तव्हांजो जेको रिश्तो रहियो, जी जी, लाज़िम आहे चैनल से जॾहिं असां कमु कंदा आहियूं त उन टीम सां, उन माण्हुनि सां असांजो हिकिड़ो तालुक जुड़ी वेंदो आहे। सो उहो रिश्तो कीअं रहियो, उहो सफ़र कीअं रहियो केटीएन सां जर्नी? बिल्कुलु। हाणे बि जीअं मां अॼु बि केटीएन ते आयुमि, जॾहिं मां केटीएन ते ईंदो आहियां त मतिलबु पुराणी यादियूं ताज़ियूं थी वेंदियूं आहिनि। 2005 खां वठी असां केटीएन ते अचणु शुरू कयोसीं। उहो उन वक़्त में डेली हिकिड़ी सीरियल हलंदी हुई, 8 ॾींहं हूंदा, 8 सीरियल्स हलंदी हुयूं। त सीरियल हिकिड़ी ख़तमु थींदी हुई, ॿी सीरियल अप्रूव कराइण जे लाइ अचिणो पवंदो हुयो। कुझु दोस्त हिन वक़्तु आहिनि, कुझु दोस्त हलिया विया आहिनि। ॾाढो सुठो रिश्तो रहियो आहे मुंहिंजो केटीएन सां। मूं जिन जेके बि ड्रामा हिन वक़्तु लिखिया आहिनि उन मां 75% मूं केटीएन जे लाइ लिखिया आहिनि। सोप सीरियल्स आहिनि, सीरियल्स आहिनि, मिनी सीरियल्स आहिनि, सोलो प्लेज़ आहिनि, केटीएन ते तमामु घणा लिखिया आहिनि मूं, ऐं अॼु ताईं सिलसिलो हले पियो। माशाल्लाह माशाल्लाह। सर, असांजे प्रोग्राम में कोशिशि इहा हूंदी आहे त कचहरी सां गॾोगॾु शेरो शाइरी जो जेको रंग आहे उहो बि हुजे। जी जी। सो कहिड़ी ख़ूबसूरत तहरीर जेका, जी हूअं त चवंदा आहिनि त शाइर जे लाइ हर जेका सिट हूंदी आहे या इस्म हूंदो आहे औलाद जीअं हूंदो आहे, पर के शयूं दादुलियूं बि थींदियूं आहिनि, ॿार बि हूंदा आहिनि, दादला हूंदा आहिनि। जी जी, सही था चओ। सो अहिड़ी का दादुली शइ ॿुधाइणु चाहींदो? असल में मुंहिंजो हिकिड़ो टाइटल सॉन्ग हुयो, इंतिहा ड्रामे जो नालो हुयो। उहा
उहो टाइटल सॉन्ग मां जेके बि लिखिया आहिनि हिन वक़्तु उहो टाइटल सॉन्ग मूंखे सभिनि खां वधीक वणंदो आहे। पंहिंजी शाइरी उहा सभिनि खां वधीक वणंदी आहे, इत्तेफ़ाक़ सां उहा सॼी यादि बि आहे मूंखे। जी जी उहा आहे, मां ॿुधाईंदुमि त आहे त टुटल छेर जहिड़ी हीअ टहकनि जी रिमझिम, टुटल छेर जहिड़ी हीअ टहकनि जी रिमझिम, हीअ नेणनि मां नीरनि जे पन छण जी मौसम, विछोड़नि जे वण जी ततल छांव सारी, हीअ अखिड़ियुनि जे अमृत मां ओतिल खुमारी, अञा प्यार जी पर नथी इंतिहा, को व्याकुल वैरागी पथर जे नगर जो, को व्याकुल वैरागी पथर जे नगर जो, ॻोल्हे सोजरो पियो थो पंहिंजे अंदर जो, ही थूहर जे मन जी अकेली उदासी, बिरह जे कंहिं बादल बिना वारे आसी, अञा पर न ॻोल्हा जी थी इंतिहा, अखियुनि जे अङण ते उजागनि जा पहरा, अखियुनि जे अङण ते उजागनि जा पहरा, ही ख्वाबनि अज़ाबनि सराबनि जा सहरा, अंदर जा ही उल्का दगनि ते विछायल, सुखनि जे शहर जा बि पेरा विञायल, अञा हसरतुनि जी नथी इंतिहा, अञा हसरतुनि जी नथी इंतिहा। इहो टाइटल सॉन्ग इंतिहा ड्रामे जो। तमामु बहितरीनु, तमामु। जीअं तव्हां चओ त शाइरी त या जेको बि राइटर हिकु लफ़्ज़ बि लिखंदो आहे त लफ़्ज़ सां बि प्यारु हूंदो आहे। जी जी, पर तव्हांखे दादरी जी ॻाल्हि कई त पोइ मूंखे इहो इहा शाइरी अची वई। हा सर, मां इन करे चयमि छो त जेकॾहिं मां इहो चवां न त सर पंहिंजी का पसंदीदा शइ ॿुधायो त मां चवंदो हाणे सभु मूं ई लिखियो आहिनि, लाज़िम आहे सुठियूं लॻंदियूं आहिनि, पसंदीदा मतिलबु कहिड़ी मुंहिंजी पवंदो। इन करे पोइ मां वरी सभिनी खे चवंदी आहियां, मां चयो सर का दादली ॿुधायो, हा का लाडली हुजेव, का ईअं शरारती का चंचल शइ हुजे त उहा ॿुधायो। सो बहरहाल माशाल्लाह इलाही सुठी तख़लीक़ ऐं सुठी शइ। नॉवल मां सम्झां थी हिकिड़ो मुश्किल तरीन सिन्फ़ आहे, मुश्किल तरीन सिन्फ़ आहे, वरी मां मुज़कर न कयांसि। उन पासे ॾांहुं कीअं अचनि, असां वटि नॉवल निगार बि घटि आहिनि। जी जी, असल में जीअं तव्हां ॻाल्हि कई न त मुश्किल आहे, त मां ज़ाहिर 92 खां लिखंदो पियो अचां, बेशुमार कहाणियूं लिखियूं आहिनि, कॉलम्स लिखिया आहिनि, ड्रामा लिखिया आहिनि, नाविल मूं हिन ताईं 2 लिखिया आहिनि। हा 2 लिखिया आहिनि। हिकिड़ो त मुंहिंजो शायदि थी चुको आहे, मोहन जो माग नालो आहे हुन किताब जो, ऐं ॿियो नाविल मुंहिंजो छपाईअ में हेठि आहे। त नाविल में इहो आहे त तव्हांखे मतिलबु मौज़ूअ खे मुस्तक़िल खणी हलणो आहे, किथे बि तव्हांजो ख़्यालु टुटो त नाविल तव्हांजो बेकार थी वेंदो। इन जे करे नाविल में हथ विझण खां अॻु में सोचणो पवंदो आहे। ऐं मूंखे थोरी सवलाई इन करे बि थिए नाविल लिखण में, छो त मूं सीरियल्स लिखियूं आहिनि, ऐं सीरियल्स बि सम्झो नाविल जी टाइप हूंदियूं आहिनि। हा 20 किश्तियूं 26 किश्तियूं हिकु डिघी कहाणी हूंदी आहे, त उनजे करे नाविल लिखण में मूंखे ॾुखियाई न थी। पर इहो आहे त मां सोचां पियो त जॾहिं मां नाविल लिखां त मौज़ू कोई यूनिक हुजे, उनजे करे मां थोरो टाइम लॻायो नाविल लिखण में। अच्छा, उहो यूनिक मौज़ू कहिड़ो आहे? हीउ जेको मौज़ू आहे न, मोहन जो माग, असल में हिकिड़ो कैरेक्टर आहे जेको रहे त हिन दुनिया में थो, पर हुनजो सॼो ॻांढापो जेको आहे माज़ी सां आहे। उहो डेली ख़्वाब में पंहिंजी पुराणी दुनिया में हली वेंदो आहे, ऐं हू मुंझी पवंदो आहे त हुनजो असुलु किरदारु कहिड़ो आहे, ऐं हीअ दुनिया हुनखे हज़म न करे सघंदी आहे, मिसफिट सम्झंदो आहे पाण खे, जेके अहिड़े शख़्स जी कहाणी आहे, त थोरो तजसुस सां भरपूर आहे। अच्छा, त इहा जस्ट हिकिड़ी, छो त राइटर ने हिकिड़ी फैंटेसी क्रिएट कंदो आहे, हिकु ख़याली दुनिया तामीर कंदो आहे जंहिंमें पढ़ंदड़ अक्सर ईअं विञाइजी वेंदो आहे। सो इहा वाक़ई हिकिड़ी ख़याली दुनिया आहे या को रियल अहिड़ो तव्हां कैरेक्टर हिन दुनिया में ॾिठो, को अहिड़ो शख़्स? असल में जेकर मुकमल नाविल त ज़ाहिर आहे ख़्याली आहे, पर हुन जेको मूं कैरेक्टर खयो आहे या हुन में जेके मूं इंसिडेंट्स विधा आहिनि, जेके वाक़ियात विधा आहिनि, उहे कुझु हक़ीक़ी आहिनि, कुझु जेको आहे सो ख़्याली आहिनि। छो त इंसानु जॾहिं लिखंदो आहे न का बि तहरीर, त हुन में पंहिंजा मुशाहिदा बि ज़रूरु विझंदो, शामिलु कंदो आहे, त मुकमल तौर ते ख़्याली न हूंदो आहे, उन में किथे न किथे हू सच बि चई वेंदो आहे, सचो वाक़ियो बयानु करे वेंदो आहे। त हीउ जेको किरदारु आहे, उहो किरदारु ईअं करे सम्झो त हक़ीक़ी आहे, जेको हिन दुनिया में मिसफिट आहे, समाज में, सोसाइटीअ में, अहिड़े कैरेक्टर जी कहाणी आहे। ज़ाती तौर ते अव्हांखे कॾहिं लॻो आहे त तव्हां मिसफिट आहियो हिन मुआशरे में? अक्सर लॻंदो आहे, या जेका तव्हांजी सराउंडिंग आहे, अक्सर लॻंदो आहे। पोइ उन शइ मां कीअं निकिरंदा आहियो, कीअं पंहिंजे पाण खे वरी वापसि? असल में ॾुखियाई थींदी आहे, छो त दुनिया में हलणो थो पवे, त उन सांचे में पाण खे ढालणो पवंदो आहे। असां राइटर माण्हू ख़्याली दुनिया में, ख़्वाबनि जी दुनिया में रहण वारा माण्हू, हद खां वधीक सेंसिटिव, पोइ थोरी तकलीफ़ थींदी आहे, पर ज़ाहिर आहे त दुनिया में रहणो आहे त तव्हांखे पथर थी रहणो पवंदो, जेकॾहिं तव्हां शीशो थी रहंदव तव्हां भॼी भुरी पवंदव। पोइ हुनजे करे पंहिंजे पाण ते काफ़ी जायुनि ते सम्झौते खां कमु वठिणो पवंदो आहे, त ॾुखियाई थोरी थींदी आहे। ऐं जीअं हिकिड़ो उर्दू शेर आहे न, त दुनिया तेरे मिज़ाज का बंदा नहीं, त इहो फील थींदो आहे, अक्सर फील थींदो आहे।
क़दम क़दम ते। सर तव्हांजे ॻाल्हाइण मां मूंखे लॻे थो तव्हां वटि जेको तव्हांजे लिखणनि में या शाइरी में जेको पीड़ा ऐं दर्द जो एलिमेंट आहे उहो वधीक आहे। हा हक़ीक़त आहे बिल्कुलु। पोइ भला का अहिड़ी शइ थी वञे का शाइरी को नज़म को गज़ल। हा असल में हाणे मूंखे यादि त इहो हिकिड़ो शेर ॿियो आहे त ॾिसी तव्हांखे ॿुधाइणो पवंदो, पंहिंजी किताब में ॿुधायां या मोबाइल में कॾहिं सर उहा तव्हांजी मर्ज़ी आहे, किताब बि तव्हांजे साम्हूं आहिनि ऐं मोबाइल अॼुकल्ह डिजिटल दौर आहे त माण्हू ॿई शयूं करे सघे। ठीकु आहे जी जी। हिकिड़ो ॿी तव्हांखे शाइरी पंहिंजी ॿुधायां। सो मूंखे तलाश करिणो पवंदो। न न मूं इन करे थोरो मथो मथो करे रखियो आहे त जीअं ॻोल्हण में सवलाई थिए। सही मतिलबु तव्हांखे अंदाज़ो हुयो त मां शाइरी बिल्कुलु अंदाज़ो हुयो, छो त प्रोग्राम त ॾिसंदा रहंदा आहियूं न। थैंक यू। त इहा आहे त अखियुनि जी उमिरि वई गुज़री ख़्वाबनि जी ख़ाक मेड़ींदे, अखियुनि जी उमिरि वई गुज़री ख़्वाबनि जी ख़ाक मेड़ींदे, सदियुनि जा थक लथा न आहिनि दिलनि जा दर्द ढोईंदे। वाह। हवाऊं थियूं मयारूं ॾियनि, हवाऊं थियूं मयारूं ॾियनि जॾहिं तूं वार थी वेड़े, सुरमई शाम जे धारा छिटी कंहिं छांव जे हेठां। वाह। सुरमई शाम जे धारा छिटी कंहिं छांव जे हेठां, वाह। इश्क जे कंहिं आखेरे में प्रिय जे पार जा पंछी परनि जी पींघ में लुॾंदे, इश्क जे कंहिं आखेरे में प्रिय जे पार जा पंछी परनि जी पींघ में लुॾंदे, सिक जा साज़ सभु छेड़े सखीअ जे साज़ जे सुर खे नओं आलाप था बख़्शनि। अखियुनि जी उमिरि वई गुज़री ख़्वाबनि जी ख़ाक मिड़ींदे, सदियुनि जा थक लथा न आहिनि दिलनि जा दर्द ढोईंदे। वाह। चई जेको मां अखियुनि सां तशबीह ॾिनी आहे या सिट अखियूं, अखियुनि जी उमिरि वई, अखियुनि जी उमिरि वई गुज़री। अॼु अखियूं आहिनि न, हा हा, अखियूं सिर्फ़ु ॾिसण जो कमु न कंदियूं आहिनि, अखियुनि सां असां ख़्वाब बि ॾिसंदा आहियूं, बिल्कुलु अखियुनि सां असां ॻाल्हाईंदा बि आहियूं, अखियुनि सां असां पंहिंजे जज़्बनि जो इज़हार बि कंदा आहियूं। बिल्कुलु। त अखियुनि खे तमामु घणियूं ज़िम्मेवारियूं आहिदा आहिनि। पोइ ज़ाहिर अखियुनि जेके असांजा ख़्वाब आहिनि न, इहे ख़्वाब सभु साभिया कोन मञींदा आहिनि, सभु गुलाब जे गुल जा टिड़ी न सघंदा आहिनि, के छणी पवंदा आहिनि, के भॼी भोर भोर थी पवंदा आहिनि। उन सभिनी जी ख़ाक हिन नखियुनि खे मिलणी पवंदी आहे, सॼो वज़न अखियुनि ते हूंदो आहे। इन करे मां जॾहिं शाइरी कंदो आहियां त अखियुनि ॾांहुं हलियो वेंदो आहियां। अखियुनि ते मूंखे ईअं महसूसु थींदो आहे त हिननि ते तमामु घणो सितम थियल आहे, ख़्वाब बि हीअं ॾिसनि ऐं ॻाल्हाइनि बि हीअ, छो त जिते तव्हांजा लफ़्ज़ खुटी पवंदा आहिनि उते अखियूं कमु ॾींदियूं आहिनि ॻाल्हाइण जो। दर्द लिकाइनि बि अखियूं, दिलि लिकाइनि बि अखियूं, दर्द बयान बि अखियूं। हा मतिलबु के शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि तव्हांखे हुजूम में वेठा आहियो, का तकलीफ़ आहे, का पीड़ा आहे, तव्हां उन्हनि खे अखियुनि जे पर्दनि पोयां लिकाइण जी पूरी कोशिशि कंदा आहियो, पर के अखियूं वरी अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके उहे चुगली करे वेंदियूं आहिनि, हा हिते कुझु आहे। असल में अखियुनि जी हिकिड़ी खामी इहा आहे त उहे लिकाए घटि सघंदियूं आहिनि, चुगली करे वेंदियूं आहिनि, चुगली करे असांजूं अखियूं सच ॻाल्हाईंदियूं आहिनि। तव्हां ज़ुबान सां कूड़ ॻाल्हायो त अखियूं तव्हांखे ॿुधाईंदियूं तव्हां जेको लफ़्ज़ ॻाल्हायो आहे उहो सही न आहे। अखियुनि जी इहा ॻाल्हि आहे, मासूम आहिनि न, मासूम माण्हूअ खे उहा बि इहे रिफ़तूं न ईंदियूं आहिनि, अखियूं मासूम आहिनि, पोइ इन करे कूड़ घटि ॻाल्हाए सघंदियूं आहिनि। उहा बि ॻाल्हि आहे, ॿियो वरी अखियुनि खे पढ़ण वारा बि त घटि आहिनि, पढ़ण वारा तमामु घटि आहिनि। जेकॾहिं अखियूं माण्हू ईअं डायरेक्टली पढ़ी सघे या दिलि में झाती पाए सघे हा त मां सम्झां थी लफ़्ज़ हुजनि ई न, हुजनि ई न, हा लफ़्ज़ पोइ बेमाना आहिनि। हा सो जिते इंसान लफ़्ज़नि में खुटंदो आहे उते अखियूं ॻाल्हाईंदियूं आहिनि, ऐं अखियुनि खे असां सेकेंड ऑप्शन इस्तेमालु कंदा आहियूं, पहिरियों ऑप्शन असांजा लफ़्ज़ हूंदा आहिनि, जिते लफ़्ज़ न हूंदा आहिनि पोइ अखियूं पढ़ण वारा तमामु घटि हूंदा आहिनि। तव्हां वारी ॻाल्हि सही आहे। सही। सो बहरहाल हाणे शाइरी आहे त शाइरीअ में इहे सभई शयूं जेके आहिनि इलाही इम्पोर्टेंट हूंदियूं आहिनि, ऐं उन में सभ खां वधीक जेको मां सम्झंदी आहियां ज़रूरी जुज़ हूंदो आहे उहा अखि हूंदी आहे। अखि हूंदी आहे, जी जी। छो त मां घणे भाङे जेतिरा बि शाइर पढ़िया आहिनि उन्हनि जे कलाम में मूंखे अखियुनि जो ज़िक्र त माना मिलंदो ई मिलंदो। सही। सो वधीक छा लिखियो आहे, ग़ज़ल या नज़्म वधीक लिखिया आहिनि? नज़्म वधीक, नज़्म ख़ासि करे आज़ादु नज़्म वधीक लिखिया आहिनि, ऐं मुंहिंजो जेको हिकिड़ो ई शाइरी जो किताबु हिकिड़ो ई आयो आहे उहो बि आज़ादु नज़्मनि जो आहे। सही। ग़ज़लनि जो छो न भला? ग़ज़ल असल में ग़ज़ल जी एतिरी तइदाद में न आहिनि जो बुक आणिजे, घटि आहिनि। सही। जी जी। ठीकु। इहा बि नज़्म मूंखे ॾाढा वणंदा आहिनि, छो त नज़्म आज़ादु नज़्म में इहो आहे त तव्हां काफ़ियो रदीफ़ इन वग़ैरह जो पाबंदी न हूंदी आहे, तव्हां पंहिंजे दिलि जो अहवालु खोले करे सघो था, ज़रूरी न आहे त पोयां लफ़्ज़ मिलनि, इन करे आज़ादु नज़्म लिखण में वधीक मज़ो ईंदो आहे। सही। अच्छा, आज़ादु हिकिड़ो नसरी फॉर्मेट बि अॼुकल्ह तमामु घणो कॉमन आहे, सो नसरी बि हूंदो आहे? जी जी, नसरी बि लिखिया आहिनि, नसरी आज़ादु नज़्म इहे ॿई घणा लिखिया आहिनि। सही। वधीक हाणे आहे त साही जो वक़्तु आहे, उन खां पोइ वरी नज़म
अवां ॻोल्हे रखिजो नज़म अवांखे ज़रूरु ॿुधूं था छो त नज़म लाज़िम आहे तवील हूंदो आहे पर उन में बि हिकिड़ो रिदम हूंदो आहे जेको बज़ाहिर नज़र कोन ईंदो आहे महसूसु कोन थींदो आहे पर शाइर खे ख़बर हूंदी आहे त उन में केतिरो तरन्नुम आहे ऐं लफ़्ज़नि जी जेका जोड़ जका आहे उन्हनि जो पाण में कनेक्शन हूंदो आहे ईअं न हूंदा आहिनि त हिकिड़ो लफ़्ज़ हितां खयो हिकिड़ो हुतां खयो नज़म थी वियो सो बहरहाल इहो बि हिकिड़ो टेक्निकी कमु आहे टाइम आहे हिते शॉर्ट ब्रेक जो मिलूं था ब्रेक खां पोइ जी व्यूवर्स वरी मां सभिनी खे भली कार चवां थी द लेट नाइट शो विद शाज़िया करीम में KTN तां लाइव अवां ॾिसी रहिया आहियो ऐं तमामु सुठी कचहरी असांजी जारी आहे मोहतरम सिकंदर अब्बासी साहब सां शाइरी जे हवाले सां ड्रामनि जे हवाले सां मतिलबु घणो कुझु आहे जिन ते असां वधीक ॻाल्हाईंदासीं पर अॼु मूं सोचियो त छो त पाणी जी ॻाल्हि हले पई त हिकु शाइरी आहे जेका अवां जे साम्हूं पेश कयां ऐं अगेन उहा ई ॻाल्हि थी वई त हर इंसान खे पंहिंजो किरदारु अदा करणु खपे सो असां जेको आहे उहो शाइरी पढ़ी शाइरी वारे अंदाज़ में हिकिड़ी भेटा ॾियूं पिया पंहिंजे सिंधूअ खे ऐं सिंध खे सो हिकु शाइरी पेश कयां थी वधी वई प्यास पाणीअ जी नदीअ जो साह पियो घुटिजे वधी वई प्यास पाणीअ जी नदीअ जो साह पियो घुटिजे हणी परड़ा थकी पहुतो पखीअ जो साह पियो घुटिजे अमन जे आ गलिन में वई वधी बारूद जी बदबूए अमन जे आ गलिन में वई वधी बारूद जी बदबूए थकी पई लाशा ढोए सदीअ जो साह पियो घुटिजे समंदर जी सदा बणजी लॻी का लहर हुई कप ते समंदर जी सदा बणजी लॻी का लहर हुई कप ते लही वई वेरा तकड़ी सिपीअ जो साह पियो घुटिजे न शबनम जे कतरनि आ छुयो सो जिस्म जो भन जो नई भंवरनि ॾिना भेरा कलीअ जो साह पियो घुटिजे ग़ज़ल ऐं गीत नज़मनि जूं अखियूं हिन सो गवारीअ में ग़ज़ल ऐं गीत नज़मनि जूं अखियूं हिन सो गवारीअ में उझनि पिया ॾात जा ॾीअड़ा कवीअ जो साह पियो घुटिजे अञा पिया राति जे रूह में हज़ारें हादिसा जागनि अञा पिया राति जे रूह में हज़ारें हादिसा जागनि सड़ी वटि आ वई सारी बतीअ जो साह पियो घुटिजे वधी वई प्यास पाणीअ जी नदीअ जो साह पियो घुटिजे हणी परड़ा थकी पहुतो पखीअ जो साह पियो घुटिजे सिकंदर साहब जी मूं त पंहिंजी शाइरी मतिलबु मुंहिंजी लिखियलु कोन हुई सो बहरहाल जंहिंजी मूंखे शाइरी सुठी लॻंदी आहे जंहिं शाइर जी त मां कोशिशि कंदी आहियां त उहे जेके सिटूं आहिनि उहे पंहिंजे व्यूअर्स सां ज़रूरु वंड कयां सो ब्रेक ते वञण खां पहिरियों मूं अव्हांखे चयो त सर नज़म ॿुधंदासीं अव्हांखे सो नज़म ॻोल्हे वरितो आहे मुंहिंजी पसंदीदा सिन्फ़ आहे नज़म हा हा ॿुधाइण में मज़ो ईंदो आहे ऐं लिखण में मज़ो ईंदो आहे हीअ मुंहिंजो किताबु आहे उन मां ई तव्हांखे ॿुधायां पियो सही ऐं ग़ालिबन उर्दू में आहे उर्दू में या उर्दू ई आहे जी तव्हांखे त तवील नज़म ॿुधायां हिकिड़ो ठीकु आहे सर अखियुनि ते तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे आज़ान इश्क नालो आहे हिनजो आज़ान इश्क इश्क तो इश्क के अपने अलबेले अतवार होते हैं वाह ये कब उम्रों के आगे घास डालता है कब ये नरगिसी नैनों पे जाने वार देता है ये वो सूफी और सरकश है कि आंखें मूंद लेता है जाहिर को दिखावे को ये हरदम मात देता है वाह चाहे नाज़नी नैन नज़र के मोटे चश्मों वाले चश्मे के मोहताज हो जाएं वाह ताबनाक चेहरे पे झुर्रियों का झुरमट हो मुतरनम से लहजे में अब के कप कपाहट हो लबों की लाली मांद होकर मुंह छुपा चुकी हो
माजी के मुलायम हाथ अब के लरसते हुए लाठी पकड़ते हों, घटाओं सी घनी जुल्फ़ें अब चिड़ियों का बिखरा हुआ बसेरा बन गई हों, वाह। जवानी और जोबन का सूरज डूब चुका हो, मगर इश्क की आतिश कभी नहीं बुझती, कि ये वफ़ाओं का सफ़ीर होता है जहाँ दिलकशी दफन हो जाए, जहाँ दिलकशी दफन हो जाए वहीं पे इश्क अपने खेमे गाड़ देता है। वाह। कि ये उम्रों को क्या जाने नहीं दिलकश अदाओं को, कि वफ़ा का मौत कद है ये हसी हुस्न के बुत गिरते हैं, हुस्न के बुत गिरते हैं अज़ान इश्क होती है। वाह। इश्क बूढ़ा नहीं होता, इश्क मध्यम नहीं होता, इसकी शाम नहीं होती, ये बेहिसाब होता है, ये नातमाम होता है, इश्क बूढ़ा नहीं होता, इश्क मध्यम नहीं होता। मतलब ये इश्क जे बारे में आहे त इश्क जेको आहे वो कॾहिं बि ज़ाहिरी हुस्न खे न ॾिसंदो आहे, इन जे करे इश्क जी कॾहिं बि शाम न थींदी आहे। सही। इश्क में मोहबत में हुस्न परस्तीअ में इहो ई फ़र्क़ु आहे। पर सर हिन दौर में जॾहिं मां ॾिसंदी आहियां जी जी त मूंखे लॻंदो आहे त इश्क जेको आहे न उहो माज़ी जो को किस्सो आहे। जी जी ईअं लॻंदो आहे त हिकिड़ो मुदे ख़ारिज जेको आहे जंहिंजो हिन ज़माने में उहो सिको नथो हले असली इश्क जो। हा, सिको नथो हले। ॿियो इंसान जी सम्झ जेका आहे न जी जी उहा मूंखे लॻे थो त टेक्नोलॉजी जे करे खुटी पई आहे, असां में ख़ालिसपणो ख़तमु थी वियो आहे न। सो हाणे जेका मोहबत बि थिए थी, जेको इश्क त ख़ैर मां हुनखे न चवंदी आहियां, वॾी शइ आहे। हा, त माना ॾिसी वाइसी परखे उन खां पोइ ॾिसी फ़ाइदो नुक़सान ॾिसी। सही। ऐं हे इंसान मुंहिंजे स्टैंडर्ड सां मैच कंदो न कंदो, को सुहिणो आहे या सुहिणी आहे या न आहे, मतिलबु घणो कुझु आहे। सो इन करे अॼोकी जेका मोहबत आहे न उहा बाक़ाइदा ॾिसी वाइसी थी थिए। को ज़मानो हूंदो जॾहिं का नज़र ईअं टकराए बि हूंदी ऐं पहली नज़र का चवंदा पहली नज़र की मोहबत, केरु आहे केरु बि आहे पहली नज़र की मोहबत, इहो थींदो आहे त नथो थिए। तव्हांखे कॾहिं उहा पहिरीं नज़र वारी मोहबत थी? न, पहिरीं नज़र वारी मोहबत कोन थी आहे बाक़ी। हा असल में असां बि न माज़ी हिन ई दौर जा माण्हू आहियूं जंहिं दौर में ख़ालिसपणो ख़तमु थी चुको आहे। उहो दौर ॿियो हो जॾहिं माण्हू बि सचा हुया, मोहबतूं बि सचियूं हुयूं। असां शायदि उन दौर जा माण्हू न आहियूं, असां ॿियनि सोचनि जा माण्हू आहियूं। इन ते बिखरी सोचे नज़्म साम्हूं अची वई आहे, तव्हांखे ॿुधायां थो। हा सर, बिल्कुलु ॿुधां थी, पर मूंखे लॻंदो आहे त असां ही आख़िरी जनरेशन आहियूं जंहिंमें वरी बि अहसास बाक़ी। बिल्कुलु सही था चओ, इहा हक़ीक़त आहे, आख़िरी जनरेशन आहे। ईंदड़ जनरेशन में इहे अहसास बि न हूंदा, उहा त मुकमल तौर ते मशीनी हूंदी। बिल्कुलु सही। हा बिल्कुलु मशीनी। बिखरी सोचें, बिखरी सोचें। वो जिनकी आंखों में इश्क रोता है, वो जिनकी आंखों में इश्क रोता है, जिनके दिल में दरिया धड़कता है, जिनकी मोहब्बत ऐसी कच्ची नींद कैसी होती है जो हवा की हल्की सी आहट से भी टूट जाती है। वाह। टूटी हुई नींद और बिखरा हुआ इंसान कभी फिर जुड़ नहीं पाते। वो जो ख्वाबों की खुशबू ओढ़कर खुद से भी शर्माते हैं, उनका अंदर एक सहरा होता है। ऐसे सहराब को सैराब करना आसमान के बादलों की बस की बात नहीं। ऐसे सहरा तादम भीगी बातों का रास्ता तकते तकते पत्थर के बन जाते हैं। वाह, काफ़ी डीप आहे माशाल्लाह। इहा तमामु सुठी ॻाल्हि हूंदी आहे त हुन डेप्थ में इंसान विञाइजी वञे त हीअ छा ॻाल्हि आहे। असल में आलियूं ॻाल्हियूं, आलियूं अखियूं त ॿुधियूं आहिनि, भीगी बातें इहो हिकिड़ो, या आख़िर में इश्क जो रोअण, या दिलि में दरिया जो धड़कण, इहे सारी तमामु डीप ॻाल्हियूं आहिनि। में वञिणो पवंदो आहे अंदरि। मथां ॻाल्हियूं अट्रैक्ट न कंदियूं आहिनि, मूंखे अट्रैक्ट न कंदियूं आहिनि, शायदि इन करे मां पाण बि उहे शयूं लिखंदो आहियां थोरी गहरियूं। जंहिं शइ में गहराई बि न हूंदी आहे त उन में थोरो मज़ो न हूंदो आहे। सही सर, तख़लीक़ जो जेको अमल आहे, मां बि थोरो घणो लिखंदी आहियां त मूंखे लॻंदो आहे त उहो आहे ई गहराईअ जो नालो, आहे गहराईअ जी ॻाल्हि, उहो आहे ई पीड़ा जो नालो। छो तव्हां जेसि ताईं उन दर्द खे पंहिंजे अंदरि में ओतियो नथा, उनखे फील नथा कयो, तव्हां उनखे उन तरीक़े सां लिखी न सघंदो। इहा हक़ीक़त आहे। सो इन करे ही माना हिकिड़ो गहरो समुंड आहे जंहिंजो को अंत कोन्हे, जंहिंजी का हद कोन आहे, बसि आहे का शइ आहे। तव्हांजो फेवरेट ड्रामो जेको मां लिखियो हुजे? मां जेको लिखियो आहे, जी जी, पंहिंजनि ड्रामनि मां त पंहिंजनि ड्रामनि मां मुंहिंजो फेवरेट ड्रामो जेकॾहिं मां चवां त
सोप सीरियल हुई मुंहिंजी हिते KTN ते ई, उहा उनजी मां सम्झा 250 किश्तियूं हलियूं हुयूं। 250 किश्तियूं, उनजो नालो को दर्द ला दवा। उहो मुंहिंजो पसंदीदा ड्रामो आहे, छो त हुन में मां ॾाढी गहराई सां लिखियो ऐं कुझु अहिड़ा मौज़ू बि छुया जेके माना आमतौर ते न छुया वेंदा आहिनि। त मुंहिंजो पसंदीदा मौज़ू ड्रामो उहो ई आहे, को दर्द ला दवा। सही। अच्छा, अॼुकल्ह अहिड़ा ड्रामा कोन पिया ठहनि? हा, इहा हक़ीक़त आहे। ऐं असांजी सिंधी ड्रामो हक़ी ज़वाल तरफ़ वञे पियो। इन जो सबबु इहो आहे त हिकु त सेखड़ा डायरेक्टर अची विया आहिनि, ऐं सेखड़ा डायरेक्टर ईअं आहिनि त उहे चवनि था त ठीकु आहे, तव्हां असांखे बजट भले न ॾियो, थोरा पैसा ॾियो, असांखे बसि ड्रामो करणु ॾियो। पोइ हू वरी शौक़ीन आर्टिस्टनि खे खणनि था, छो त जेके एक्चुअल आर्टिस्ट आहिनि त उहे ज़ाहिर आहे मुआवज़ो वठनि था, उहो मुआवज़ो ॾियनि कोन था। पोइ ईअं ड्रामो इन करे सवाल हलियो वियो आहे। मां चवंदुमि त जेकॾहिं चेक एंड बैलेंस रखे चैनल त असांजो ड्रामो वरी मथे उभिरी सघे थो। हा, अॼुकल्ह त मां अहिड़ा अदाकार या अदाकाराऊं ॾिसंदी आहियां जेके लॻो न त रीडिंग कनि पिया, को एक्सप्रेशन कोन हूंदो आहे, डायलॉग जेका डिलीवरी आहे बिल्कुलु बिल्कुलु उहा सम्झ में कोन ईंदी आहे त हीअ डायलॉग पिया ॻाल्हाईंदी आहे। हर किरदार जो हिकिड़ो पंहिंजो माहौल हूंदो आहे, हिकिड़ो पंहिंजो गेटअप हूंदो आहे। सही था चओ। हाणे तव्हां जेकॾहिं ॻोठाणी छोकिरी था ॾेखारियो त उहा फुल मेकअप में त कॾहिं कोन उथंदी, उनजो हुलियो हिकिड़ो पंहिंजो लुक हूंदो आहे। त असां अलाए छो माना शयुनि खे इहो बि करे छॾियो आहे त इन जे करे मां छा था सम्झो त किरदार ते केतिरो असरु पवे थो? किरदार ते ज़ाहिर आहे त उन गेटअप जो तमामु घणो असरु पवंदो आहे। हिकिड़ी ॻोठाणी छोकिरी आहे, निंड में उथे थी, उथण सां हुनखे मेकअप थियल आहे, सुर्खी लॻल आहे, त इहो हिकिड़ो अननेचुरल आहे न। निंड माण्हू केरु बि उथंदो आहे त ज़ाहिर हुनजा वार विखरियल हूंदा आहिनि, अखियूं भरियलु हूंदियूं आहिनि, मेकअप त हूंदो कोन्हे। पर असांजो वटि जेको आर्टिस्ट आहे उहो चवंदो मां सुहिणो लॻां, ख़ूबसूरत लॻां, उहो कीअं चवंदी छोकिरी त मां बिना मेकअप जे उथां। त पोइ हिन जे करे रियलिटी न रही आहे ड्रामनि में, रियलिटी न रही आहे त पोइ कामयाबु नथा वञनि ड्रामा। हा, इन करे त ड्रामो, सिंधी ड्रामो अॼु बि ओज ते पहुची सघे थो, को वॾो इशू न आहे। पोइ अॼुकल्ह भला ड्रामा लिखो पिया या हाणे सफ़ाई ड्रामनि जो? न, घटि लिखंदो आहियां, लिखंदो आहियां पर घटि लिखंदो आहियां। ॿ सबब आहिनि। हिकिड़ो सबबु इहो ॿुधायोमांव त शौक़ीन डायरेक्टर अची विया आहिनि, जेकॾहिं स्क्रिप्ट ॾे त स्क्रिप्ट सां इहा हालत था कनि जो माना पोइ दिलि रोअंदी आहे। हा, त पोइ इन करे बहितर चवंदा आहियूं त न लिखूं, अहिड़ो को सुठो डायरेक्ट लॻंदो आहे त पोइ दिलि चवंदी आहे त लिखिजे। इन करे लिखण जो थोरो रुझान घटि। ईअं चई सघिजे थो त ड्रामनि जे दुनिया खां हाणे थोरी थोरी किनारकशी आहे। हा, किनारकशी ईअं आहे, साई सम्झो, साई आहे। हा, साई सम्झी सघो था। सही, इहा बि तमामु सुठी ॻाल्हि आहे। सो अॼुकल्ह कहिड़ी सिन्फ़ आहे जंहिं ते तव्हां वधीक सोचो पिया ऐं वधीक लिखो पिया? हा, बसि मां ॿुधायुमि त हींअर मुंहिंजो नॉवेल जेको अचिणो आहे, बसि रिसेंटली 2-3 ॾींहं थिया आहिनि त मां उहो कंप्लीट कयो आहे। त 5-6 महीननि खां को उन ते कमु पियो कयां। या करे करे दिलि चवंदी आहे त को नज़म या को आर्टिकल लिखी वठंदो आहियां अख़बार में। मतिलबु घणो जेको ध्यानु हुयो नॉवेल ते हुयो, हाणे अलहमदुलिल्लाह पूरो थी वियो आहे। त हाणे वरी बसि कालम, मुस्तक़िल कालम लिखंदो आहियां पोइ वरी। सही। अच्छा, पढ़ंदड़ आहिनि? पढ़ंदड़ आहिनि, माण्हू पढ़नि था, बिल्कुलु पढ़नि था ऐं तमामु शौक़ सां पढ़नि था। हालांकि डिजिटल दौर आहे, मोबाइल जो दौर आहे, पर हुनजे बावजूदि माण्हू किताब पढ़नि था। इहो असां महसूसु कयो आहे, माण्हू किताब पढ़नि था। सही, माना उन ई कसरत सां जंहिं हिसाब सां मूंखे लॻे थो त असां जॾहिं टीन एज में हुयासीं त पढ़ंदा हुआसीं, बाक़ाइदा लाइब्रेरीज़ वेंदा हुआसीं ऐं किताब अञा ईअं ढेर हूंदा हुया, बजाए मोबाइल तां पढ़ण जे असां कोशिशि कंदा हुआसीं किताब ख़रीद कयूं। ओतिरो तइदाद न आहे, तइदाद घटि आहे। हाणे हिकु लाइब्रेरी माण्हू वञनि पिया था त पंहिंजे कंहिं जॉब जे सिलसिले में तयारी करण था वञनि। हा, फिक्शन पढ़णु कोन था वञनि, फिक्शन पढ़ी किताब वठी पढ़नि था माण्हू, या मोबाइल में PDF ते पढ़नि था। त तइदाद ज़रूरु घटियो आहे, पर पोइ बि पढ़नि था माण्हू। ख़ासि करे इहे जेके किताबी मेला लॻनि था, इन मां अंदाज़ो थींदो आहे त माण्हू किताब केॾे शौक़ सां पढ़नि था। किताबी मेला जेके लॻंदा आहिनि उन्हनि में ॾाढी रश ॾिसंदा आहियूं किताब। बल्कि कुझु अर्सो पहिरियों त मां हिकु रिपोर्ट पढ़ां पई त कंहिं मेले में 2.5 लख तक़रीबन किताब ख़रीद कया विया। बिल्कुलु, ऐं मां हैरत में हैरान हुयमि। हा, सही था चओ। उमेद न हुई, उमेद कोन हुई, पर बहरहाल हाणे माण्हू ख़रीद कंदा त सुठी ॻाल्हि आहे। सही था चओ। त उनजे करे दिलि ख़ुशि थींदी आहे त माण्हू पढ़नि, मुतालियो हिकिड़ी सुठी शइ आहे। सही। अच्छा, पंहिंजी शाइरी खां हटी करे का फेवरेट शाइरी आहे मुंहिंजी? बसि पंहिंजी शाइरी खां हटी करे त मां कंहिं ॿिए शाइरी, हसन दर्स जी शाइरी मूंखे घणी वणंदी। हसन दर्स ॿुधाइणु चाहींदो? हा, हसन दर्स जो सारी सिंध पिरियनि जो पाछो, इहो मूंखे ॾाढो वणंदो आहे। सारी सिंध पिरियनि जो पाछो, जेको जर ते जाॻे थो, थधि वसे थी वारीअ ते, थूहर थूहर निंड करे थो, कारो नाग मथां चांड्रो की, कारूं झर ते मोर नचे थो। ॾाढी सुठी शाइरी आहे हसन दर्स जी। या ॿियो आहे त चढ़ी मां ॾांद गाॾीअ ते, अचां कुझु ओॾड़ो हुनखे,
चढ़ी मां डांद गाॾीअ ते अचां कुझु ओॾड़ो हिनखे, हवाउनि जे हिंदोरे में ॾियां मां लोॾड़ो हुनखे, समूरो ई तसवर आहे समूरा ख़्वाब ई आहिनि, हयातीअ जे किताबनि जा अधूरा बाब ई आहिनि, रुॻो आहे रश रोडनि ते घिटनि में बेदिली आहे, करियां थो प्यारु मां हुन सां, मुहबत हे किली आहे, मुहबत हे किली आहे। तो हसन दर्स जी काफ़ी शाइरी वणंदी आहे। सही, हा, मूंखे लॻंदो आहे त हसन जी हिकु त जेका शाइरी आहे उहा सादी आहे, सादी आहे, हक़ीक़त आहे, बिल्कुलु। माना तव्हां उनखे पढ़ो, शहर में वेही पढ़ो त तव्हांखे लॻंदो तव्हां उहो ॻोठ जे उन्हनि गलियुनि में घुमो था पिया। हा, सही, उहा जेका मंज़रकशी आहिनि उहा कमाल हूंदी, कमाल कमाल। हसन दर्स इहा ई आहे, सादगी हूंदी अथसि पर ॾाढी ख़ूबसूरती आहे, दिलकशी वारी हूंदी हा, अथसि। बिल्कुलु। हालांकि तव्हां शेख याज़ पढ़ो, शेख याज़ जा ॻोरा ॻोरा लफ़्ज़ हूंदा आहिनि, ॻोरा लफ़्ज़ हूंदा आहिनि, हीअ तमामु सादा लफ़्ज़ इस्तेमालु कंदो आहे पर एॾा अट्रेक्टिव हूंदा आहिनि जो पढ़ण में या ॿुधण में ॾाढो मज़ो ईंदो आहे। मतिलबु रोमेंस आहे तव्हांखे उहो ख़ूबसूरत रोमेंस, ख़ूबसूरत रोमेंस मिलंदो आहे। ऐं ॿोलीअ जी ॻाल्हि कजे त उहा सादी ॻोठाणी तव्हांखे ॿोली मिलंदी, ऐं बेबाकियत जी ॻाल्हि कजे त माना कमाल बेबाक हसन तव्हांखे मिलंदो। सो मूंखे लॻंदो आहे त हिकिड़ो ख़तरनाक तरीन शाइर आहे, ख़तरनाक इन सेंस त माना उन जी जेका लिखणी आहे न उहा माना सिधी लॻंदी आहे, दिमाग़ ते लॻंदी आहे। सो इन करे मूंखे लॻंदो आहे त अयाज़ खां बि वधीक जेको ख़तरनाक शाइर आहे उहो हसन आहे। सो बहरहाल हाणे लाज़िम आहे शाइर त सभई कमाल आहिनि। तव्हांजो ज़ाती तौर ते फेवरेट हसन ई आहे? ज़ाती तौर ते फेवरेट हसन ई। अच्छा, तव्हां विच में ॻाल्हि कई त अव्हां ड्रामनि जे लाइ टाइटल सॉन्ग यकीनन कंहिं गाया बि हूंदा? हा, बिल्कुलु, उहे टाइटल सॉन्ग इत्तेफ़ाक़ सां हिकिड़े ई सिंगर गाया आहिनि। सभई 4-5 आहिनि, उहे सभु आशिक़ निज़ामानी गाया आहिनि। आशिक़ निज़ामानी मुंहिंजो पसंदीदा सिंगर बि आहे, लाड़काणे जो बि आहे, दोस्त बि आहे, त उहे सभु सॉन्ग आशिक़ निज़ामानी गाया। उहा फरमाइश हुई या माना इत्तेफ़ाक़न आशिक़ निज़ामानी जो नालो अची पियो वञे? बसि असल मां लिखंदो हुअमि न त पोइ दिलि चवंदी त आशिक़ निज़ामानी गाए, पोइ डायरेक्टर खे चवंदो हुउमि, चवंदो ठीकु आहे उनखे आशिक़ निज़ामानी दोस्त हुयो, ॾाढो सुहिणे नमूने सां गाईंदो हुओ। त माना ॻाइणनि में फेवरेट तव्हांजो? हा, सिंधी ॻाइण में आशिक़ निज़ामानी फेवरेट आहे। जी जी। सही। ऐं ॿियो केरु पसंदि आहे? ॿियो छा में? शाइर, सॉरी, सिंगर। सिंगर ॿियो अहमद मुग़ल पसंदि आहे, आबदा परिंदा ज़ाहिरा राग ईरानी आहे, ऐं या ॿियो मज़हर अली ॿुधंदो आहियां, या रहमत मीर अली, ज़ामिन अली, दीबा सैर, सुठा आवाज़ आहिनि। बिल्कुलु, नो डाउट, को शक कोन आहे। बहरहाल सर, ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते वधाईंदासीं, पर व्यूअर्स टाइम आहे हिते शॉर्ट ब्रेक छो, मिलूं था ब्रेक खां पोइ। जी व्यूअर्स, वरी मां सभिनी खे भलीकार चवां थी, ऐं भलीकार चवण सां गॾोगॾु मां चाहींदसि त वक़्त खे न विञाईंदे ॻाल्हि ॿोल जो जेको सिलसिलो असांजो हले पियो उनखे ई मां अॻिते कंटिन्यू कयां। ऐं लाज़िम आहे पोइट्री ते ॻाल्हि हले पई ऐं लिखणनि जे हवाले सां ॻाल्हि हले पई। सर, तव्हां जॾहिं मायूस थींदा आहियो जी, छा कंदा आहियो, कीअं निकिरंदा आहियो उन मरहले मां? हा, मायूस त मां घटि थींदो आहियां, परेशान चई सघो था। त जॾहिं ज़िंदगी में इंसान थी वेंदो आहे पर इहो चवां पियो तमामु घटि, अच्छा, तमामु घटि मायूसी। त पोइ ख़ामोश थी वेंदो आहियां मां, ख़ामोश थी बसि पोइ थोरो पाण खे रिलैक्स थियण जी कोशिशि कंदो आहियां, पॉज़िटिव शयूं सोचींदो आहियां, पोइ ईअं आहिस्ते आहिस्ते निकिरींदो आहियां। छो त जेकॾहिं इन में माण्हू थोरो जोश कंदो या को रिएक्ट कंदो त पोइ अञा वधीक नुक़सानु थींदो आहे। त बहितर सोचींदो आहियां त मां ख़ामोश थी ऐं थोरो पॉज़िटिव सोचिजे, पाणी थधो कजे। सही। अच्छा, जेकॾहिं तव्हांखे इख़्तियार ॾिनो वञे हिकिड़ो, छो त फैंटेसी राइटर क्रिएट कंदो आहे, अॼु मां अहिड़ो ई सुवालु कयां थी, जेकॾहिं तव्हांखे इहो इख़्तियार मिले त दुनिया मां का हिकिड़ी शइ कढी छॾियो, अच्छा, कहिड़ी कढंदो? दुनिया में हिकिड़ी शइ कढणी हुजे? हा, मतिलबु तव्हां वटि इख़्तियार आहे त का हिकिड़ी शइ तव्हां कढी छॾियो बसि। त मां कूड़ कढी छॾींदुमि।
छो त कूड़ तक़रीबन सभिनी फसाद जी जड़ आहे। जॾहिं सच हूंदो त पोइ तक़रीबन को फसाद थींदो कोन। इन करे मां चाहींदुमि त बसि कूड़ ख़तमु थी वञे पूरी दुनिया में कूड़ ख़तमु थी वञे। सही। अच्छा, जेकॾहिं मां कुझु लफ़्ज़ मूंखे ॾियां ऐं उन्हनि खे मां डिफाइन कयो, जेका मुंहिंजी सोच आहे, दुनिया छा थी सोचे उनखे छॾे, मोहबत खे मां कीअं बयानु कंदो? मोहबत हिकिड़ो नफ़ीस जज़्बो आहे, ख़ूबसूरत तरीन जज़्बो आहे। जेकॾहिं मोहबत खे कढी छॾिजे त दुनिया खोखली आहे। उहो ज़रूरी न आहे त मोहबत महबूबा जी हुजे, भेण भाउ जी बि थी सघे थी, धीउ जी या पीउ जी बि थी सघे थी, माउ जी पुट जी बि थी सघे थी। मतिलबु मोहबत जो जेको जज़्बो आहे उहो तमामु ख़ूबसूरत, तमामु नफ़ीस आहे, मां चवंदो आहियां, ऐं मूंखे ॾाढो वणंदो आहे। ज़बरदस्त। हुस्न? हुस्न बसि तव्हांखे जेका शइ वणे थी उहा हसीन आहे। ज़रूरी न आहे त जेका शइ मूंखे वणे थी उहा तव्हांखे वणे, या जेका तव्हांखे वणे थी उहा मूंखे वणे। इन करे हुस्न जी का डेफिनेशन न आहे। जेका शइ तव्हांखे ख़ूबसूरत लॻे थी उहा ई हसीन आहे, उहो ई हुस्न आहे। इंसान? इंसान मां चवंदुमि त बसि रांदीको आहे। हा, हालतुनि जे हथनि में ऐं समाजी रवैयनि जे हथनि में, कॾहिं कॾहिं क़िस्मत जे हथनि में। छो त इंसानु घणो कुझु पाण करणु चाहींदो आहे, पोइ त बेवस थी वेंदो आहे, मजबूर थींदो आहे। इन करे मां करे इंसान खे रांदीको सम्झंदो आहियां। तो कॾहिं कंहिंजे हथनि में थो खेॾे, कॾहिं कंहिंजे हथनि में थो खेॾे। ज़िंदगी बसि ख्वाबु आहे, ख़बर न आहे कॾहिं ख़तमु थी वञे। हिन वक़्तु ताईं 50 साल ज़िंदगी गुज़री या ख़बर न पई आहे, त बसि ख्वाबु आहे हिकिड़ो। ख़बर त पई हूंदी, कॾहिं कॾहिं वाह जी ख़बर पवंदी आहे। ख़बर त पई हूंदी, ईअं न आहे त 50 साल गुज़री वई ख़बर ई न पई। चवां कॾहिं कॾहिं वाह जी ख़बर पवंदी आहे। हा, वाह जी ख़बर पवंदी आहे, पर बहरहाल पर ज़िंदगी बहरहाल ख्वाबु गुज़री थी वञे। ठीक। मौत खां मूंखे डपु थींदो आहे। त मौत मतिलबु हर शइ जी एंड आहे न, ख़ात्मो आहे। हीअ मोहबतूं, हीअ दोस्तियूं, हीअ रिश्ता सभु ख़तमु थींदा। पोइ इन करे मौत मूंखे भवाइती शइ लॻंदो आहे। दुनिया मूंखे न वणंदी आहे। मतिलबु हिकिड़ी अहिड़ी शइ जेका तव्हां ते ज़ोरीअ थोपी वई हुजे उहा मूंखे लॻंदी आहे। अच्छा, रैपिड फायर खां हटी करे हाणे हिते हिकिड़ो तज़ाद पैदा थिए थो, दुनिया वणंदी बि न आहे, मौत खां भउ बि थिए थो। असल में दुनिया जेका आहे न उहा न वणंदी आहे। जेका दुनिया मां सोचींदो आहियां न, जेका मुंहिंजे ख़्वाबनि जी दुनिया आहे न, उहा हुजे त पोइ त मौत न वणंदो न। बाक़ी हाणे दुनिया मौत इन करे बि न वणंदो आहे जो ॿुधायोमांव त हीअ रिश्ता ऐं मोहबतूं, छो त दुनिया असांखे न वणे। कुझु रिश्ता अहिड़ा हूंदा आहिनि जेके असांखे ज़िंदगी खां वधीक अज़ीज़ हूंदा आहिनि। जीअं पंहिंजी ॻाल्हि कंदुमि, मूंखे पंहिंजी औलाद सां, पंहिंजी नियाणियुनि सां तमामु घणो प्यारु आहे। माशाअल्लाह। इन करे मूंखे मौत खां भउ थींदो आहे त मां इन्हनि खां परे थी वेंदुमि। बाक़ी दुनिया, मां आम दुनिया जी ॻाल्हि कई, मुआशिरे जी, समाज जी ॻाल्हि कई, उहो मूंखे न वणंदो आहे। बाक़ी पंहिंजी दुनिया जेका आहे न उहा वणंदी आहे। अव्हां जी दुनिया में अहिड़ो छा ख़ासि आहे? मां ॿुधायो न, मुंहिंजी दुनिया में मुंहिंजी फैमिली। सही। ऐं अखियूं? अखियूं जेके न हुजनि त बसि पोइ त दुनिया अंधेरी आहे न। अखियूं त एतिरी वणंदियूं आहिनि मूंखे, जो ॿुधायो मां त मां शाइरी घणी अखियुनि ते ई कंदो आहियां। अखियूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि मूंखे, ऐं मां चाहींदो आहियां त अखियुनि जी रोशनी बरक़रार रहे। चश्मो पाईंदो आहियां त बि उदास थी वेंदो आहियां त नज़र में घटिताई आई आहे त चश्मो पाइणो थो पवे। पर वरी टेक्नोलॉजी खे सलाम आहे। हा, टेक्नोलॉजी हाणे त चश्मे जी बि ज़रूरत न आहे, लेंसिस पाए छॾ, इहा टेक्नोलॉजी अची वई आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ख्वाब? ख्वाब ॾाढा ॾिसंदो आहियां, खुलियल अखियुनि सां ख़ासि करे। अच्छा, खुलियल अखियुनि सां माना लाज़िम आहे उहो त इंसानु पोइ सोच वीचार खां पोइ उहे प्लेन कंदो आहे। बाक़ी निंड में जेके ख्वाब ॾिसंदा आहियूं त अक्सर ख्वाब मूंखे यादि न रहंदा आहिनि। ॾिसंदो आहियां, सुबुह जो मूंखे यादि न हूंदा आहिनि, कहिड़ो ख्वाब यादि हूंदा आहिनि, जीअं टुटल फुटल ईअं अणचिटा ईअं यादि रहिजी वेंदा आहिनि। शाइरी? शाइरी मूंखे करण खां वधीक पढ़ण में मज़ो ईंदो आहे। शाइरी पढ़ण में मज़ो। अव्हां जे लाइ मतिलबु शाइरी जी छा डेफिनेशन आहे, छा आहे शाइरी? मां चवंदुमि त शाइरी खे जेके मां डिफाइन कयां न, त गुल जी ख़ुशबू बि शाइरी आहे, ॿाहिरि जो मुर्कण बि शाइरी आहे,
कंहिंजे भर में वेहण बि शाइरी आहे, कंहिंजे अखियुनि मां किरंदड़ ॻोढ़ो बि शाइरी आहे, कंहिंजी ख़ामोशी बि शाइरी आहे। शाइरी जा केतिरा ई रूप आहिनि, कोई हिकिड़ो रूप न आहे। इन करे शाइरी मूंखे इन करे वणंदी आहे जो हुन हज़ार ऐं अनेक रूप आहिनि। त शाइरी तमामु हिकिड़ी प्यारी शइ आहे। दोस्ती हिकिड़ी ॾाढी क़ीमती शइ आहे, अनमोल आहे। मां चवंदुमि जो दोस्त मुंहिंजा घटि ठाहींदो आहियां मां, पर जेके मुंहिंजा दोस्त आहिनि त माना मूंखे फ़ख़ुरु आहे त सची दोस्ती आहे, सिक लॻंदी आहे मिलण जी, उन में ख़ुलूस आहे, ॿियाई न आहे। ख़ासि करे नंढपण जा दोस्त जेके आहिनि न, उहा ॾाढा मूंखे वणंदी आहे उहा दोस्ती। जेका मसूनी दोस्ती आहे, मशीनी कारोबारी दोस्ती आहे, फील्ड जे हिसाब सां दोस्ती आहे, उहा दोस्ती न आहे, उहो वास्तो आहे। उहो वास्तो आहे। दोस्ती उहा आहे त तव्हां नंढपण जा तव्हांजा दोस्त आहिनि, लागर्ज़ उहा दोस्ती। सही, तमामु सुठी ॻाल्हि। सो हाणे एतिरियूं ख़ूबसूरत शयूं ऐं एतिरा ख़ूबसूरत ख़्याल ॿुधण खां पोइ शाइरी त बणिजे थी। हा, ॿुधायो। न तव्हां ॿुधाईंदो, मां न ॿुधाईंदो। असल में मां चाहींदुमि त मुंहिंजे किताब में तव्हां ॿुधायो। अच्छा, मां उहो पोइ मां थोरी देरि खां पोइ सर्च करे ॿुधाए सघां थी। इहा वरी मां तलाश कयां का शइ ऐं अखियूं बंदि करे तलाश कयां थी। जेका अॻियां अची वञे पढ़ी छॾियो। ठीकु आहे। सो ॾिसूं था कहिड़ी मिले थी। उतरन। इश्क कोई उतरन नहीं कि एक ने उतारा दूसरे ने पहन लिया। इश्क तो ऐसा शाही लिबास है जो दिल के बदन पे सजा करता है, लहद तक मलबूस रहता है कफन की सूरत, और कफन की उतरन नहीं होती। इश्क कोई उतरन नहीं। लाजवाब, लाजवाब। केॾो ख़ूबसूरत ख़्याल मुंहिंजे साम्हूं आयो आहे। ॾाढो पढ़ियो बि ॾाढो ख़ूबसूरत। थैंक यू सो मच सर। बस मां कोशिशि कई थी। चवंदा न अंदाज़े बयां बात बदल देता है, वरना दुनिया में कोई बात नई बात नहीं है। सर हक़ीक़त आहे। मतिलबु असां जेतिरियूं बि ॻाल्हियूं कंदा आहियूं उहे तक़रीबन घुमी फिरी साॻियूं हूंदियूं आहिनि। मां कंहिंखां ॿुधी, अमां कंहिंखां ॿुधी, हाणे हिते वेठे असां ॻाल्हायो हेतिरो, हाणे इन मां का न का ॻाल्हि अहिड़ी हूंदी जेका वरी असां ॿिए पासे ॾे काथे वेही कंदासीं, काथे उहा शइ मुंतक़िल थींदी। ॻाल्हियूं साॻियूं आहिनि, बसि अंदाज़े बयां अलॻि आहे। सो बहरहाल सर हाणे ई तव्हांजो किताबु सो तव्हांखे कुझु ॿुधंदासीं। जी जी हा ज़रूरु। इन करे मूं मूंखे ॾिनो, छो त हा, छो त अक्सर मूं ॾिठो आहे त शाइरनि खे पंहिंजी शाइरी यादि घटि हूंदी आहे। मूंसां गॾु ईअं ई आहे, ॿियनि जी ख़बर न सर, सभिनी सां ईअं आहे। हा, छो त उन्हनि जो चवणु हूंदो आहे त ख़्याल जेके आहिनि उहे बसि आमद थींदी आहे, कलम बंदि करे वरिता, उन खां पोइ यादि न आहिनि रहंदा त उन वक़्तु कैफ़ियत कहिड़ी हुई, असां छा लिखियो। तो शाइरी जेको आहे न उहो कैफ़ियतुनि जो कमु आहे। कैफ़ियतुनि जो कमु आहे, हक़ीक़त शाइरी कैफ़ियत आहे न। हा, सो तॾहिं मां तव्हांखे किताबु ॾिनो त तव्हां उन मां कुझु ॻोल्हे असांखे ॿुधायो। हीअ आहे तेरी बातें। तेरी बातें। मैं वो दरवाज़ा अब हर रात बंद करना भूल जाता हूँ। मैं वो दरवाज़ा अब हर रात बंद करना भूल जाता हूँ जिसे तुम खुला छोड़कर चली गई थी। वो कमरा अब तारीकी में डूबा रहता है जिसमें तेरी आवाज़ रोशनी किया करती थी। वो सहन अब सहरा दिखता है जिस पे तेरे कदमों के गुलाब खिला करते थे। चाय का वो कप अब तक उदास है, चाय का वो कप अब तक उदास है जिसे तुम्हारे लबों ने आखिरी बार छू कर छोड़ा था। वो गिलास अब भी गिला करता है, वो गिलास अब भी गिला करता है जिसमें आखिरी घोंट तुम अमानत छोड़ गई थी। वो किताब अब कर्ब से कराहती है जो तेरे नर्म सीने पे सोया करती थी। तेरे बाद हर चीज़ हर एहसास उदास है, तेरे बाद हर चीज़ हर एहसास उदास है सवाए मेरे, क्योंकि तुम मुझे छोड़कर नहीं गई बल्कि खुद को मुझ में छोड़कर गई हो। तुम खुद को छोड़कर नहीं गई बल्कि तुम मुझको छोड़कर नहीं गई बल्कि खुद को मुझ में छोड़कर गई हो। खुद को मुझ में छोड़ कर गई हो। छा त एहसास आहे। लाजवाब, लाजवाब। महिरबानी। ॿी का शइ अहिड़ी जी जी ज़बरदस्त। हूअं मूं तव्हांजी शाइरी ब्रेक में पढ़ी वरिती,
ॾाढी ज़बरदस्त आहे माशाल्लाह। थैंक यू। सो हाणे छा ॿुधाईंदो, कहिड़ो ख़्यालु? हाणे इहा आहे त ना तमाम हम हमेशा उजलत में रहते हैं, जल्दबाजी में। हम हमेशा उजलत में रहते हैं मगर हमेशा देर हो जाती है। जब हम जिंदगी को ज़ेरो ज़बर समेत समझने लगते हैं तब तक जीस्त का सफ़र आखिरी जीने पे होता है। जब तक हमारी आंखें आंसुओं से आश्क बार हो पाएं, दर्द तब तक दिल का दोस्त बनकर मन का मकीन हो जाता है। जब तक हमारे होंठों पर हंसी का हसीन रक्स हो, खुशी के लम्हे ख़त्म हो चुके होते हैं। दिल की बात ज़ुबान की ज़रखेज़ी बनने तक अल्फाज अहमियत खो बैठते हैं। हम हमेशा उजलत में रहते हैं मगर हमेशा देर हो जाती है। मतलब असांखे हर शइ जी तकड़ हूंदी आहे पर थी हमेशा देर वेंदी आहे। जो मुनीर न्याज़ी जो मूंखे वणंदो आहे, हमेशा देर कर देता हूं हर काम करने में। सो ई हुन ख़ासि तौर ते जॾहिं का ज़रूरी ॻाल्हि करणी हुजे न, पोइ त देरि थी वेंदी आहे, माना सम्झ में न ईंदी आहे। इते वरी मां जेको विच में ख़्यालु बयानु कयो त सिफ़ा पलटने का ज़ाइक़ा, गुलज़ार जी शाइरी। सो बाक़ी जेके किताबनि जा माण्हू शौक़ीन आहिनि उन्हनि खे जेको पने उथलाइण जो ज़ाइक़ो आहे, जेको असां लिबणी उथलाईंदा आहियूं, तव्हांखे यादि हूंदो। सो जेको ज़ाइक़ो आहे न, अक्सर असां किताब, मतिलबु मां त अक्सर इन करे बि किताब पढ़ंदी आहियां त उहो ज़ाइक़ो मूंखे वणंदो आहे। उहो पने जो जेको ज़ाइक़ो आहे न, लाजवाब। हाणोके दौर में चवंदा जरासीम आहे, हीअं आहिनि, हूअं आहिनि, पर बहरहाल असांखे बाबा जो ज़ाइक़ो पसंदि आहे, चांहि जी आहे, पोइ नुक़सान ॾिए त ॾिए। किताब शइ अहिड़ी आहे, किताब शइ अहिड़ी आहे, हक़ीक़त किताब शइ अहिड़ी आहे। फ्री टाइम मिलंदो आहे, मतिलबु पंहिंजे लाइ टाइम कढंदा आहियो ज़िंदगी जे पंहिंजे लाइ टाइम मां, झंझटनि मां? बिल्कुलु बिल्कुलु पाण खे टाइम ॾियणो पवंदो आहे। हालांकि ज़िंदगी ॾाढी मसरूफ़ आहे, जॉब आहे या घर जूं ज़िम्मेवारियूं आहिनि या लिखणु पढ़णु आहे, पर हुनजे बावजूदि पंहिंजे लाइ टाइम कढी वठंदो आहियां। सही। हिन महिल ताईं केतिरा किताब माशाल्लाह हिन वक़्त ताईं जेके मुंहिंजा पब्लिश थिया आहिनि त 10 किताब पब्लिश थी थिया आहिनि। जी जी। ऐं उन में हिकु ग़ालिबन शाइरी? हा, हिकिड़ो शाइरी जो हिकिड़ो ई आहे उर्दू में जी। बाक़ी ॿिया नावेल आहिनि, कहाणियूं आहिनि ऐं कालम आहिनि, तर्जुमो बि आहे। ड्रामा पब्लिश न कराया? ड्रामा पब्लिश न कराया आहिनि, छो त ड्रामा माशाल्लाह अलाही महिरबानी सां एतिरा घणा लिखिया आहिनि जो सम्झी न सघंदो आहियां त कहिड़ो पब्लिश करायां, इन करे को ड्रामा पब्लिश न करायो, पर हिकिड़ो कराईंदुमि ज़रूरु इंशाअल्लाह। उहा ई ॻाल्हि जेका मूं सवेर के न, को दादलो ड्रामो, किताब नालो रखंदा दादलो ड्रामो। उहो जेको दादलो आहे न, उहो कढी हुनखे ज़रूरु पब्लिश कराइजो, इरादो आहे। छो त इंसानु लाज़िम आहे जॾहिं हलियो वेंदो आहे दुनिया मां त पोइ इहे शयूं रहिजी वेंदियूं आहिनि। इंसान जो इख़लाक़, इंसान जो किरदारु, उन जूं तहरीरूं, उन जूं ॻाल्हियूं, इहो ई रहिजी वेंदो आहे। बाक़ी त इंसानु ख़तमु आहे। बिल्कुलु सही था चओ। त ही इंशाअल्लाह इरादो आहे हिकिड़ो किताब छपाईंदासीं ड्रामे जो। ज़बरदस्त, तमामु सुठी ॻाल्हि। सो ॿार बि आहिनि इन पासे? जी जी, ॿार न हिन पासे न आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां त असांजे ख़ानदान में जीअं चवंदा आहिनि 7 पीढ़ियुनि में मां वाहिद राइटर आहियां। वाहिद आहियो? वाहिद राइटर अॻु में हुयो न, हिन वक़्तु ताईं मूंखां पोइ कोई के हिन फील्ड में आयो आहे। छो भला तव्हांजी रीस ते बि केरु न? माना हूअं त ठीकु आहे, तव्हां अॻु में केरु कोन हो, पर हाणे त रीस ते थियणु घुरिजे, पर रीस बि कंहिं कोन थी आहे। अच्छा। ॿार केतिरा आहिनि माशाल्लाह? ॿार मूंखे 6 नियाणियूं आहिनि, हिकिड़ो पुटु आहे। ठीकु, वॾड़ा आहिनि? जी वॾा आहिनि माशाल्लाह। मुंहिंजी 2 नियाणियुनि जी शादी थियल आहे ऐं पुटु मुंहिंजो LLB जे 3rd ईयर में आहे। ॿियूं नंढियूं आहिनि। उन्हनि खे बि हिन पासे ते कोई शौक़ु कोन आहे, शाइरी या लिखण या? न को शौक़ु कोन्हे। मुंहिंजी हिकु नंढड़ी आहे, हुन नालो सुंबुल नालो आहे, सुहा चवंदा आहियूं हुनखे। उनखे फाइन आर्ट में ॾाढो शौक़ु आहे, मतिलबु लिखण में न आहे पर मतिलबु आर्ट जेके हिकिड़े हिसे तरफ़ आहे, हिसे तरफ़ उहा आहे। हुनखे फाइन आर्ट जूं शयूं ठाहींदी आहे, ॾाढियूं हथ जूं सुठियूं, थोरो हिन पासे उहा आहे। बाक़ी मुंहिंजो नंढड़ो आहे त उहो उनजो कंप्यूटर में तमामु घणो आहे। हा, कंप्यूटर जो आहे त फ़ोन खे ड्राइव आहे ठाहे छॾींदो, एतिरी हुनखे ॼाण आहे। नई मायूं हुननि खे बि नचो आहे त तव्हां हिन फील्ड में अचो, हुननि जो पंहिंजो इंट्रस्ट आहे या जेको चाहिनि। सर ॻाल्हि सॼी आहे न, तव्हां कहिड़ो कमु करे सघो था, सुठे करे हू उन शइ में कंफर्टेबल आहिनि। हा, असली ॻाल्हि इहा आहे, जंहिंमें हू कंफर्टेबल आहे। मां ज़बरदस्ती चवां थो मां राइटर आहियां, तव्हां बि राइटर थियो त राइटर न हुजे न। जंहिं टाइम में अव्हां
अञा बि ड्रामा लिखो था, पर हिकिड़ो जेको पीक टाइम चइबो आहे उन में तव्हांजे कॉम्पिटिशन में केरु हुयो, तव्हांखे केरु पियो लॻे त जेको तव्हांजे बराबरि में अची करे? जंहिं ज़माने असां लिखंदा हुआसीं न, जीअं ॿुधायोमांव त रोज़ु हिकिड़ो ड्रामा हलंदो, हफ़्ते में 8 ड्रामा सीरियल हलंदा हुआ न। उन वक़्त में हिते ई त असांजा दोस्त हुया, तारिक कुरैशी हो, तारिक कुरैशी दोस्त बि आहे मुंहिंजो, अयूब गुल हो, अयूब गुल बि दोस्त आहे, उहे हिते स्क्रिप्ट सेक्शन में हूंदा हुआ, त उन्हनि सां गॾु माना इहे कॉम्पिटिशन हूंदी हुई। मज़ो बि ईंदो हो, छो त कॉम्पिटिशन में इहो आहे त तव्हां वधीक महिनत कंदा आहियो अॻिते अचण जे लाइ, त कॉम्पिटिशन में इहो फ़ाइदो थींदो आहे। उहे दोस्त बि आहिनि ऐं कॉम्पिटिशन बि हूंदी। सही जी जी, छो त लाज़िम आहे कॉम्पिटिशन टॉपिक्स जो बि हूंदो आहे, टॉपिक्स जो बि हूंदो आहे। हा बिल्कुलु, कहिड़ो सुठो टॉपिक खणंदो आहे, हा केरु सुठो टॉपिक खणे, पोइ भला पाण में सलाह मशवरो कंदा आहियो या मतिलबु ईअं ई बसि टॉपिक मिली वियो हुन खां पोइ लिखां? न टॉपिक त मशवरो मां तमामु घटि कयो आहे, बाक़ी इहो आहे त लिखण खां पोइ किथे माण्हू कंहिं शइ मुंझी थो पए त पोइ मशवरो कंदा आहियूं त हिन शइ किथे कीअं कजे, कीअं फिराइजे, बाक़ी टॉपिक ज़हन में अची वेंदो आहे त बसि पोइ लिखे शुरू कंदा आहियूं। अच्छा, ड्रामा बि ईअं हूंदा आहिनि त हिकिड़ो त राइटर लिखंदो आहे, हा, ऐं हिकिड़ो हूंदो आहे जेको कंहिं किरदार खे साम्हूं रखी, कंहिं अदाकार खे साम्हूं रखी लिखंदो आहे त हीअ जेको किरदारु आहे न उहो हे माण्हू करे सघे थो। हा, ईअं बि कयो आहे, ईअं बि कयो आहे, घटि कयो आहे, पर कॾहिं कॾहिं अहिड़ो करेक्टर हूंदो आहे जेको चवंदा त हीअ आहे हिन लाइ, ऐं जॾहिं उहो कॾहिं करेक्टर मिलंदो आहे त ज़ाहिर हुन में जान विझी छॾींदो आहे। सही, उन ते असां ॻाल्हायूं था, पर व्यूअर्स टाइम आहे हिते शॉर्ट ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। जी व्यूअर्स, वरी मां सभिनी खे भली कार चवां थी द लेट नाइट शो विद शाज़िया करीम में, ऐं असां सां गॾु अॼु के प्रोग्राम में सिकंदर अब्बासी साहब मौजूदु आहे, जिन सां तमामु सुठी कचहरी असांजी हले पई ऐं ॻाल्हि ॿोल खे असां वधीक अॻिते कंटिन्यू कंदासीं। ऐं लाज़िम आहे अॼोका असांजा जेके टॉपिक्स आहिनि, बल्कि हमेशह इहे हूंदा आहिनि, पर कोशिशि इहा हूंदी आहे त जेको महिमान हिन प्रोग्राम में कही अचे थो उन खां असां कुझु नओं सिखूं, का नई शइ पुछूं ऐं का अहिड़ी शइ पुछूं जेका मतिलबु कुझु अलॻि हुजे, कुझु डिफरेंट हुजे, ईअं न हुजे त उहे रिवायती शयूं, रिवायती ॻाल्हियूं। वैसे को लाइफ में अहिड़ो सुवालु आहे जेको अव्हां इंटरव्यूज़ लाज़िम आहे ॾिना हूंदा ऐं अव्हांखे लॻंदो हुजे त कंहिं मेज़बान ताईं मूंखां हीउ सुवालु कोन कयो आहे ऐं काश को करे, अहिड़ो को सुवालु आहे? हा, अहिड़ो सुवालु आहे। ॿुधणु चाहींदो? जवाब समेत, जवाब समेत। असल मां चाहींदो आहियां त अॼु ताईं मूंखे इहो कोन पुछियो आहे त ज़ाहिर आहे हिकु राइटर केतिरा कैरेक्टर लिखे थो न, पर कंहिं इहो न पुछियो आहे त अहिड़ो को कैरेक्टर जंहिंमें तव्हां एतिरा इनवॉल्व थी विया हुजो जो तव्हां रोई पिया हुजो, ऐं इहो वाक़ई हिकिड़े कैरेक्टर में थियो मूंसां। पहिरियों ड्रामा जो लिखियो ज़िंदगी मां तव्हांखे ॿुधायो, पहिरीं जी सीरियल हुई मुंहिंजी केटीएन ते जंहिंते मूंखे एवॉर्ड मिलियो, उहो हुयो 13 किस्तनि जो। उन वक़्तु ड्रामा 13 किस्तनि जा ईंदा, पर मां एतिरी पीड़ा में उहो लिखियो हुउमि, जंहिंमहिल मां लिखी पूरो कयो हुउमि त मां 4-5 ॾींहं बीमार पियो हुउमि। हा, 4-5 ॾींहं। उहे हिन में हिकिड़ी छोकिरी जी स्टोरी हुई जेका कोझी हूंदी आहे, पोइ उनजी पीड़ा खे मां ॾाढो शिदत सां महसूसु कयो हो। उनखे जेका रिजेक्शन मिले पई पंहिंजे घर मां या भाइरनि भेनरुनि मां, समाज मां, उनखे ॾाढो शिदत सां फील कयो। एतिरो माना शिदत सां फील कयो जो मां ड्रामे में आख़िर में छोकिरीअ खे इंतकाम ॾियो वठी वियुमि, इंतकाम वठायोमांसि समाज खां। अच्छा, उहो इंतकाम कीअं? छो त लाज़िम आहे रवैयनि जो त आई डोंट थिंक सो को इंतकाम। असल में इहा हुई त माना हिकु 3 भेनरुनि जी स्टोरी हुई आहे, ॿ ख़ूबसूरत हूंदियूं आहिनि, हिकिड़ी कोझी हूंदी आहे, छोकिरीअ नालो ज़िंदगी हूंदो आहे, ड्रामे नालो ज़िंदगी हूंदो आहे, छोकिरीअ नालो ज़िंदगी हूंदो आहे। पोइ हुनजी भेनर माना तमामु तंज़ वग़ैरह कंदियूं आहिनि। इहा ॻाल्हि आहे 2005 जे ड्रामे जी। उन वक़्त में जेका मोबाइल फ़ोन हूंदी न, त माना हीअ स्मार्ट फ़ोन हूंदी, बटन वारी हूंदी या पीसीओ हूंदा। उन में उहा छोकिरी जो आवाज़ु मां ख़ूबसूरत ॾेखारियो, उनजो आवाज़ु ॾाढो ख़ूबसूरत आहे छोकिरीअ जो। पोइ उहा पंहिंजे भेणियुनि खे या ॿियनि माण्हुनि खे पंहिंजी आवाज़ सां पागल कंदी आहे, पंहिंजी भेनरुनि जो घर पिटाईंदी आहे।
फ़ोनियूं कंदी आहे हुननि खे ॿी माई थी हुन कहिड़ी ख़बर केरु थो ॻाल्हाए छो त ॿुधायोमांव त वीडियो कॉल त हुई कोन पोइ इहो थोरो इंतकामी कारवाई हुन कराई त पंहिंजो भेनरुनि जा पोइ घर फिटाईंदी आहे अव्हांखे लॻे थो इहो हिकिड़ो पॉज़िटिव इंतकाम हुयो पॉज़िटिव न हुयो न मां तव्हांखे ॿुधायमि त मां हुन में इन्वॉल्व थी वियुमि माना मां जज़्बाती थी मां हुन कहाणी केॾांहुं खणी वियो नशिर बि उहो जज़्बाती नशिर थी वियो ज़ाहिर जेको लिखियो नशिर थी वियो न पर मूंखे बाद में फील थियो त मां न कयां उहो मूंखे बाद में फील थियो त हुनखे मां जेको मासूम ऐं मज़लूम ॾेखारींदो आहियो त एंड खां हुनजी का ईअं ख़ूबसूरत ॾेखारियां हुनखे सब्र जो फल मिले आहे अहिड़ो ॾेखारियां बजाए हिन जे मथां हुनखे थोरो इंतकामी कारवाई ॾेखारी हुयो उहो हिनजे करे मां तमामु शिदत सां फील कयुमि अंदर में मां कावड़ आई उन कैरेक्टरनि ते कावड़ आई उहा कावड़ मां कढी हुननि मां त इहो मूंसां हिकु दफ़ो थियो तॾहिं चवंदा आहियूं त कावड़ में बहितर आहे न ॻाल्हायो बल्कि कावड़ में को कम ई न कयो बल्कि छो त ग़लति ई थींदो आहे छो त रिग्रेट आहे हा रिग्रेट एतिरो आहे त माना न कयां ईअं चवंदो आहियां ठीकु आहे मां इन्वॉल्व थी वियो हुन में पर हुनखे जेके न कयां त अञा वधीक सुहिणी एंड थी आहे ड्रामे जी हिन वक़्तु मां ॾिसां त ॾिसंदो आहियां त चवंदो आहियां छा कयुमि बि यार गंद कयो उन वक़्तु स्क्रिप्ट वारनि मूंखे न चयो त हीअ छो थो करे या कंहिं बि न चयो उहो ईअं बसि थी वियो हली वियो जेकर हू मूंखे रोके न थी सघे थो त हुन वक़्तु मां चेंज करे छॾियां मुंहिंजे ख़्याल में रोकणु खपे समटाइम्स की कहाणियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जीअं हाणे अव्हां ॿुधायो त मूंखे लॻे थो इंतिहाई भयानक क़िस्म जो एंड हुयो ईअं न थियणु खपे छो त इंतकाम जा केतिरा ई तरीक़ा थी सघनि था पर इहो तरीक़ो नेगेटिव हुयो ज़ाहिर सही ॿियो को अहिड़ो ड्रामो या ड्रामे में मूंखे लॻंदो आहे कॾहिं कॾहिं जॾहिं असां ॻाल्हाईंदा बि आहियूं त के मौज़ू अहिड़ा हूंदा आहिनि जो जज़्बात जे वहिकरे में असां वेही वेंदा आहियूं ऐं जॾहिं बाद में रियलाइज़ थींदो आहे त असां हीअ छा ॻाल्हायो आहे त लाज़िम आहे तव्हां ॻाल्हाए छॾियो न उन खां पोइ तव्हां वटि उहा शइ वापसि वठण जो इख़्तियार कोन हूंदो आहे छो त अॼुकल्ह लाइव आहे वियो त वियो पोइ हाणे सही वियो या ग़लति वियो पर पोइ जेको पछताव हूंदो आहे न उहो अंदरि ई अंदरि खाईंदो आहे त असां हीअ छा करे छॾियो मुमकिन आहे असांजी उहा ॻाल्हि ॿुधी के माण्हू मुतासिर थिया हुजनि किन माण्हुनि उहो दग इख़्तियार कयो हुजे पोइ यकीन कयो उहो रिग्रेट न कॾहिं कॾहिं सुम्हण बि न आहे ॾींदो अंदरि ज़मीर मलामत कंदो रहंदो आहे अंदरि मूंखे चूंडड़ी पवंदी रहंदी आहे हीअ असां छा कयोसीं छो त भले ॿाहिरि कीअं हुजे पर अंदरि में हिकिड़ी अदालत आहे न हुन में त इंसानु मुजरिम थिए थो न अहिड़ो इलाही महिरबानी सां अहिड़ो कोई न थियो आहे इंसिडेंट जो माना ज़मीर मलामत कंदो हुजे या अहिड़ी थी हुजे नंढियूं नंढियूं शयूं थियूं आहिनि पर मतिलबु एतिरी जो माना बसि अफोर्डेबल अच्छा क्रिटिसिज़म थींदो आहे नेगेटिव असल में असां वटि इहा आहे त आम्हूं साम्हूं कोई कंहिं क्रिटिसाइज़ न कंदो आहे पर पुट कंदा आहिनि इहा शइ मूंखे न वणंदी आहे मां चवंदो आहियां त तव्हां साम्हूं ॿुधायो न साम्हूं वाह वाह कयो ऐं पर पुट चयो त यार न कुझु बि कोन्हे छा हुयुसि कुझु न हुयो हा इहा मुनाफ़िक़त लॻंदी आहे त असां वटि इहा थींदी आहे हा जंहिंमहिल ॿुधायोमांव त जंहिंमहिल स्क्रिप्ट सेक्शन हूंदो हुओ जंहिंमहिल उन वक़्तु असां स्क्रिप्ट रिजेक्ट कंदा या फेरफार कराईंदा त उहो क्रिटिसिज़म हूंदो हुओ न क्रिटिसाइज़ कंदा न त हीअ ग़लति लिखी आहियां हिनखे हीअं कर हिनखे हीअं कर त उहो सुधारो ईंदो ऐं उहा शइ वणंदी बि हुई छो त पॉज़िटिव वे में हूंदी बाक़ी जेका उन खां पोइ जेका दोस्तनि में थिए थी या अदीबनि में या व्यूअर्स में त अहिड़े का क्रिटिसिज़म मुस्बत क्रिटिसिज़म नामून आयो आहे गिला आई आहे क्रिटिसिज़म पर पुट जेका हूंदी आहे उहा गिला हूंदी साम्हूं जेको हूंदो आहे उहो क्रिटिसिज़म हूंदो आहे तनक़ीद हूंदी आहे तनक़ीद मनफ़ी बि हूंदी आहे मस्बत बि हूंदी आहे अच्छा हिन समूरे जेको तव्हांजो लिखण पढ़ण जो जेको सिलसिलो रहियो आहे हिन वक़्त ताईं उस्ताद केरु रहियो आहे हाणे जीअं चइजे त को कंहिं हथु वठी कंहिं कोन लिखायो आहे न लिखायो आहे या कंहिं चयो त हीअं न कर हीअं न कर हीअं न हुजे बाक़ी इंसान कंहिं मां मुतासिर थिए थो कंहिंजी तहरीरूं ॾिसी मुतासिर थिए थो त ईअं आहे त ज़ाहिर आहे त मां कहाणी जंहिंमहिल लिखी हुअमि त अमर जलील खां मुतासिर थी लिखी हुअमि हा उन खां मुतासिर थी लिखी हुअमि कॉलम मां लिखिया हुअमि त एजाज़ मंगी खां मुतासिर थी लिखिया हुअमि ड्रामा मां लिखिया त अशफाक अहमद खां मुतासिर थी लिखिया मुतासिर थियो आहियां बाक़ी बाक़ाइदा कंहिंजी उस्तादी मां न वरिती आहे सही ऐं तालीम छा में रही आहे तालीम मास्टर्स आहे मुंहिंजी बि हिन में पॉलिटिकल साइंस में जी जी पॉलिटिकल साइंस ऐं लिटरेचर असल में इहा मूंखे ग़लती थी वई
न ग़लती न मतिलबु मुंहिंजे पुछण जो मां ॿुधायां थो जवाबु तव्हांखे ॿुधायां थो हा हा असल में 96 में मां कई मास्टर्स ऐं मां कॉलम लिखणु शुरू कया 93 में काविश में ई लिखंदो हुउमि पोइ मां कॉलम्स सियासी बि लिखंदो हुउमि उहो बि लिखंदो हुउमि उन बिहार ते मां पॉलिटिकल साइंस में हलियो हुयुमि MA बाद में मूंखे पछताव थियो त मूंखे लिटरेचर में करणु घुरिजे मां छा कयो या ईअं थी वई आहे हाणे जीअं मुंहिंजी जॉब आहे जॉब बि अहिड़ी आहे त माण्हू चवंदा आहिनि राइटर माण्हू आहे त इन डिपार्टमेंट कीअं छो त राइटर अक्सर टीचर ई हूंदा आहिनि प्रोफेसर नज़र ईंदा तव्हांखे टीचर नज़र ईंदा घटि राइटर हूंदा आहिनि जेके कंहिं ॿिए शोबे में हूंदा आहिनि त मुंहिंजो शोबो बि राइटिंग जे बिल्कुलु अगेंस्ट आहे ॿुधाइणु चाहींदा हा हिन में FBR में आहे इनकम टैक्स में इनकम टैक्स डंग नखरनि जो कमु आहे सॼो हिसाब जोड़ चकर मूंखे इहा ॻाल्हि वैसे मूंखे हवाले में त इहा शइ मूं पढ़ी पर अलाए छो मुंहिंजे ज़हन ताईं इहा ॻाल्हि लही वई न त मां अॼु भाउ जो सवालु कयां पर ख़ैर उहो पोइ वरी लिटरेचर खां हटी करे हिकिड़ो टॉपिक थी वञे छो त ॾाढियूं शिकायतूं आहिनि असांखे टैक्स खे वठी करे टैक्स ॾेई ॾेई थकिजी पिया आहियूं पॉलिसी मेकर त न आहियूं असां एम्प्लॉई आहियूं हा एम्प्लॉइज़ लाज़िम आहे पर उहो अवां वारी ॻाल्हि आहे न जॾहिं शिकायत थींदी आहे न पोइ माण्हू ॾिसंदो कोन्हे त साम्हूं बहरहाल इहो बि ज़िंदगी जो हिसो आहे फ्यूचर में छा सोचियो आहे मतिलबु का प्लेनिंग आहे का अहिड़ी विश आहे जेका सम्झो था पूरी न थी आहे अञा विश इलाही महिरबानी सां विश पूरी थी चुकियूं आहिनि मुंहिंजो अहिड़ी का विश कोन्हे का बाक़ी आफ्टर रिटायरमेंट जेकॾहिं मां सोचींदो आहियां त आफ्टर रिटायरमेंट मां छा कंदुमि त सोचींदो आहियां लिखंदुमि अञा लिखंदुमि मतिलबु हिकिड़ी ग़ुलामी मां आज़ादु थी वेंदुमि नौकिरी ग़ुलामी आहे भली तव्हां खणी 20-22 ग्रेड जा ऑफिसर हुजो ग़ुलामी आहे त पोइ मां इहो सोचियो आहे त भरपूर लिखंदुमि इंशाअल्लाह ताला पंहिंजनि सिंफ़ुनि ते या कुझु अलॻि सिंफ़ूं कॉलम नॉवेल ड्रामा सिंफ़ूं इहे ई रहंदियूं इहा त थोरो खुली लिखी सघंदुमि कुझु शयूं जेके नथो लिखी सघां उहे लिखंदुमि हा इहो खुली लिखण वारो सुवालु मुंहिंजे ज़हन में हुयो छो त असां जॾहिं कंहिं इदारे जे लाइ कमु कंदा आहियूं या ख़ासि तौर ते न्यूज़ पेपर्स त घणा सच असां लिखी कोन सघंदा आहियूं मां उहा ई ॻाल्हि कई न त नौकिरी आहे न नौकर माण्हू सच न ॻाल्हाए सघंदो आहे सही हाणे कहिड़ी शाइरी ॿुधाइणु चाहींदो का अहिड़ी जेका असांजे व्यूअर्स सां वंड करणु चाहियो पंहिंजी या ॿिए कंहिं शाइर जी सर पंहिंजी ॿुधाए पंहिंजी त किताब मोई का कढी अच्छा उर्दू सिंधीअ में न आहे सिंधी बि आहे सिंधी हा छो त सिंधीअ में मां चाहींदसि त सिंधीअ में घटि ॻाल्हायो आहे असां बाक़ी हा सिंधी मतिलबु शाइरी हिन महिल ताईं जेका बि पढ़ी आहे मां उर्दू में पढ़ी आहे ज़ुबानूं सभु पंहिंजूं आहिनि को एतिराज़ कोन आहे ऐं ख़ुशी थींदी आहे त असांजो को राइटर मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में लिखे थो या मुख़्तलिफ़ शयुनि ते तबाह आज़माई करे थो पर सिंधी आहे सिंधीअ जो जेको पंहिंजो चस आहे न जेको मिठाण आहे पंहिंजी ॿोलीअ मिठाण सही था चओ बिल्कुलु तलाश जारी आहे जी जी ठीकु आहे जी तलाश जारी आहे तलाश करे वठो इहो मूंखे लॻंदो आहे त जेका पंहिंजी ॿोली हूंदी आहे घणा अहसास अहिड़ा हूंदा आहिनि जेके भले तव्हांखे अंग्रेज़ी बहितरीनु अचे थी उर्दू बहितरीनु अचे थी या का ॿी ॿोली बहितरीनु अचे थी पर उहे अहसास जेतिरा सुहिणा ऐं जहिड़े ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां पंहिंजी ॿोली में बयानु करे सघंदा आहियो तव्हां कंहिं शइ में बयानु सिंधी ॿोली एॾी रिच आहे जो उन में हर लफ़्ज़ जा तव्हांखे 8-10 लफ़्ज़ मिली वेंदा खूबसूरत तव्हां चूंडे रखो छॾियो भाई एॾी प्यारी ॿोली आहे जी सर त हिकु आहे त मोहबत मास कोरे थी जंहिंसां जीउ जोड़े थी मोहबत मास कोरे थी जंहिंसां जीउ जोड़े थी विसालनि जूं हड़ई वाटूं कंडनि जी हंज में हलंदे विसालनि जूं हड़ई वाटूं कंडनि जी हंज में हलंदे चुमनि थियूं पेर प्रीतम जा लुणी लुड़कनि जा लाबारा लुणी लुड़कनि जा लाबारा पीड़ाऊं पेट पालिनि थियूं सखीअ जे साथ जा सपना नैननि में नांग पलजनि था अशाकनि जो अज़ाबनि सां अज़ल खां नींहं जो नातो अशाकनि जो अज़ल खां अज़ाब नींहं जो नातो मोहबत मास कोरे थी जंहिंसां जीउ जोड़े थी विसालनि जूं हड़ई वाटूं कंडनि जी हंज में हलंदे चुमनि थियूं पेर प्रीतम जा लुड़ी लुड़कनि जा लाबारा पीड़ाऊं पेट पालनि थियूं वाह तो चारी मां ॿुधायां त घटि कई आहे इन करे ॻोल्हणी पई थी मां इन शइ खे सम्झी सघां थी पर असांजे प्रोग्राम जो छा आहे त फॉर्मेट आहे सही था चओ ॿी वरी शाइरी इहा आहे त जेका ॻाल्हि करण जे लाइ असां
एॾनि लफ़्ज़नि जा सहारा वठूं था, शाइरी जे सूरत में तव्हां कुझु सिटरुनि में तव्हां जीअं चवंदा आहिनि पूरी न दास्तां समुंड खे जेको आहे हुन में समोए छॾियो कोज़े में बंदि करणु आहे। ऐं शाइरी उहा शइ तव्हां ज़बरदस्ती नथा करे सघो न, जो हरू पोइ लफ़्ज़ मिलाए शाइरी घड़े वठो, उन में रस चस न हूंदो आहे। शाइरी उहा जॻह आहे जेका थी वञे, जेका कई न वञे, जेका थी वञे। सर अॼुकल्ह त ईअं दौरु आहे, साईं हीअ शइ मूं ठाही आहे, भला शाइरी लिखी ॾियो हिन ते। हा हा, ईअं बि आहे, बिल्कुलु। उहा लिखी ॾींदा आहियो, आई मीन लिखी ॾींदा आहियो या शाइरी कॾहिं न लिखी आहे। शाइरी बसि पाण ई दिलि जे न चवंदी आहे, लिखी वठंदो आहियां। बाक़ी ड्रामा उहे लिखी वठंदो आहियां, हिन मौज़ूअ ते लिखी ॾियो, उहो लिखी ॾींदो आहियां, उहा फरमाइश ते लिखंदो आहियां। सही। अच्छा, का फरमाइश अहिड़ी जेका न वणंदी हुजे त भई हीअ मौज़ू मां नथो लिखणु चाहियां, मूंखे न आहे पसंदि, पोइ लिखंदा आहियो या हुनखे छॾे ॾींदा आहियो? कॾहिं लिखंदो आहियां, कॾहिं न लिखंदो आहियां, पर अक्सर उहा ई सेम फरमाइश थींदी आहे जेके अॼुकल्ह ड्रामा हलंदा आहिनि, लट बाटे वारा, कलेक्शन पॉप वारा, इहा ई फरमाइश थींदी आहे, साईं इहो गरम ड्रामो लिखी ॾियो। अच्छा, गरम ड्रामो, इहो माना वठि सठि वेड़, होॾो जुमिला होॾो बि जुमिला, 50 क़िस्म हिक ॿिए डुकाईंदा, हिक ॿिए खे मारींदा आहिनि, त इहा फरमाइश थींदी आहे, पर ॾाढी ॾुखी लॻंदी आहे, मतिलबु दिलि न चवंदी आहे लिखण ते। पर कॾहिं कॾहिं जीअं त प्रोफेशन बि आहे ज़ाहिर आहे, त कॾहिं लिखी वठंदो आहियां, कॾहिं जवाबु ॾींदो आहियां। सही। त इहा त माना मिज़ाज ते न आहे इहा शइ। पर सर हिकिड़ी रिस्पॉन्सिबिलिटी बि त हूंदी आहे हिकु राइटर जी, या आहे न, हर उहो माण्हू जेको अवामी शख़्सियत आहे। हा, इहा ई आहे न, त रिस्पॉन्सिबिलिटी आहे न, त माण्हू असां मूं छा था एक्सपेक्ट कनि ऐं असां हुननि खे छा था ॾियूं, इहो गिल्टी फील बि थींदो आहे न। त माण्हू चवंदा यार त पढ़ियल लिखियल करे तव्हां अहिड़ा ड्रामा था लिखो, त गिल्टी फील थींदो आहे। तव्हांजी ॻाल्हि सही आहे, पोइ अक्सर वापसि कंदो आहियां, पर कॾहिं कॾहिं किथे जवाबु न बि ॾेई सघंदो आहियां, त पोइ हुजत में जेके सितम थींदा आहिनि न, हुजत वारा सितम, हा, जेके मोहबतुनि में माणा थींदा आहिनि, ॾाढा ॾुखिया थींदा आहिनि। हा, माण्हू किथे किथे कंध नथो कढाए सघे। हा, बिल्कुलु थींदो आहे, लाज़िम आहे, प्रोफेशन अहिड़ो आहे की अणवणंदड़ जेके शयूं हूंदियूं आहिनि उहे बि मिज़ाज जे ख़िलाफ़ वञी करे, या तव्हांजो जेको कंफर्ट ज़ोन आहे उन मां ॿाहिरि निकिरी करे। बहरहाल सर, थैंक यू सो मच, तव्हां हिते कही आया ऐं इलाही सुठी गुफ़्तगू अवां सां रही। महिरबानी तव्हांजी। माना महसूस ई न थियो त अॼु फर्स्ट टाइम अवां सां मुलाक़ात थी आहे, पहिरियों भेरो अॼु मां प्रोग्राम में कही आया आहियो, मतिलबु मुंहिंजे प्रोग्राम में। सो आख़िर में पैगाम ॾियणु चाहींदो व्यूअर्स खे? पैगाम कहिड़ो आहे, मां त बसि ईअं चवंदो आहियां त जियो ऐं जीअण ॾियो, इहो चवंदो आहियां त जियो ऐं जीअण ॾियो, इहो पैगाम आहे। वॾी ॻाल्हि आहे, जियो ऐं जीअण ॾियो। बहरहाल सर, थैंक यू सो मच अगेन, अमां हिते कही आयो। ऐं व्यूअर्स, उमेदु आहे त अॼोको प्रोग्राम अवां सभिनी खे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। खिल, भोग, मज़ाक ज़िंदगी जो हिसो आहिनि, ऐं अॼोके प्रोग्राम में उहे सभई जेके एलिमेंट्स आहिनि उहे रहिया। मज़ाक बि कईसीं, सुठियूं ॻाल्हियूं बि कयूंसीं, इमोशनल बि थी वियासीं। सो हर जेका शइ आहे न उहा ज़िंदगी जो हिसो आहे, हर जज़्बो, हर कैफ़ियत, हर अहसास। सो वेंदे वेंदे मां बसि एतिरो चवंदमि त पंहिंजनि अहसासनि खे सम्झो, ऐं पंहिंजा सम्झ में अची वञनि त पोइ ॿियनि जे अहसासनि खे सम्झणु ॾुखियो कोन थींदो। पर जेकॾहिं मां पाण खे छॾे ऐं दावा कयो त मां हर इंसान जो दर्द सम्झां थो, हर इंसान जो अहसास मूंखे ख़बर आहे त छा थींदो आहे, कैफ़ियत सम्झां थो, पोइ मां कूड़ था आणो। छो त जेसिताईं धकु न लॻंदो न, ख़बर कोन पवंदी आहे त तकलीफ़ केतिरी आहे उन में। सो उन जे लाइ धकु खाइणो पवंदो आहे, महसूसु करिणो पवंदो आहे, उन खां पोइ ई तव्हां ॿिए जे उन कैफ़ियत खे, उन पीड़ा खे, उन ख़ुशीअ खे महसूसु करे सघो था। सो पंहिंजे पाण सां मुहबत कयो, पंहिंजे पाण खे सम्झो, उन खां पोइ दुनिया खे सम्झण जी दावा कजो। हयाती बख़ैर, वरी अवां सां मुलाक़ात थींदी नेक्स्ट प्रोग्राम में। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।